हैदराबाद में बज़्म रूह रियाण पारां नामवर आलिम अदीब सहाफ़ी मोहम्मद उस्मान डीपलाई जी यादि में गॾिजाणी ऐं सिहतयाब थी आयल सलीम चन्ना खे आजाणो ॾिनो वियो। गॾिजाणी जी सदारत कंदे नामियारे अदीब प्रोफेसर डॉक्टर क़ाज़ी ख़ादिम चयो त मोहम्मद उस्मान डीपलाई अदब जी बेलोस ख़िदमत कई। हू आइडियल इंसान हो। सां गॾु नावल हुन जी सुञाणप बणियो। शाइर अदीब सलीम चन्ना जो त बज़्म रूह रियाण जे सथ जो थोराइतो आहियां जो मूंखे मान ॾिनो वियो। लिखणु पढ़णु मुंहिंजी ज़िंदगी जो अहम मक़सदु आहे। अदब मुंहिंजी सुञाणप आहे। मोहम्मद उस्मान डीपलाई साहब जी ज़िंदगी जे बारे में हिकिड़ो तारीफ़ आहे जेको सिंधियाना तरफ़ां पढ़ियल छपियल आहे या वरी मीडिया ते आयल आहे। उतां खणंदा आहियूं कोशिशि करे असां त पोइ सिंधियाना जो हिकिड़ो वॾो कमु थियल आहे ऐं काफ़ी माण्हू सिंधियाना ते कमु कनि था, उनजी काफ़ी कनि था ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे काफ़ी करणु घुरिजे। उन त असां मटीरियल खणो पर इहो आहे त उनखे थोरो हवालो बि ॾियणु घुरिजे। जीअं ख़ान मोहम्मद जरवार साहिब चयो कुझु हाणे नवां कमु कनि था दोस्त पर उहे हली हवाला नथा ॾियनि ऐं उनजा तारीफ़ बि कटे था छॾनि। सो हिन भेरे मूं डीपलाई साहिब जो तारीफ़ जॾहिं सर्च कयो त ॿी जेका आहे जेका भट्टी साहिब जेको इस्तेमालु करे सिंधी पीडिया उन में थोरो मूंखे महसूसु थियो। बहरहाल पोइ वरी मूं ॿिए दोस्त वटां हथु कयो। तो सिंध जो नामियारो आलम अदीब सहाफ़ी मज़ाहिमती अदीब नावल निगार मज़मून नवीस नक़ाद पब्लिशर मोहम्मद उस्मान डीपलाई 13 जून 1908 ते थरपारकर ज़िले जे ॻोठ डीपले में हिकु नंढे वापारी हबीबुल्लाह मेमण जे घर में ॼाओ। 7 भेनरुनि जे अकेले भाउ हुजण सबबि संदसि तइलीम तोड़े ख़ानदानी ज़िम्मेवारियुनि ते वॾो असरु पियो। संदसि तइलीम 6 वरनि जी ॼमार में डीपले जी प्राइमरी स्कूल खां शुरू थी। क्लास में संदसि शुमार होशियार शागिर्दनि में थींदो हो ऐं घणो करे पहिरियों नंबर खणंदो हो। डीपले में प्राइमरी खां वधीक तइलीम जो बंदोबस्तु न हुअण करे उन दौर में बाक़ाइदा वधीक तइलीम हासिलु करे न सघियो। सिंधी फाइनल लाइ घटि में घटि 15 सालनि जी उमिरि जी पाबंदी हुई। तंहिं करे 2-3 साल घर में ई हितां हुतां किताब हथु करे पढ़ंदो रहियो। उन वांदकाईअ वारे दौर में हिकु मौलवीअ खां ज़ुलेखा ताईं फ़ारसी सिखियो ऐं ॿिए तरफ़ हिंदी गुरमुखी उर्दू अरबी ऐं कुझु क़दुरु अंग्रेज़ी पिणु सिखी वरिताई। नजूम रमल सामद रुख जी ॼाण बि हासिलु कयईं। तोड़े जो उन्हनि इल्मनि में संदसि वेसा बिल्कुलु न हो। अॻिते हली घणो पोइ सिंध यूनिवर्सिटीअ मां अदीब फाज़िल ऐं 60 वरनि जी ॼमार में 1968 में हैदराबाद सेकेंडरी बोर्ड मां मैट्रिक पास कयईं। डीपलाई साहिब खे नंढे हूंदे खां ई आखाणियूं किसा ऐं नाविल पढ़ण जो शौक़ु हूंदो हो। मज़हबी किताबनि में किसा पियो ॻोल्हींदो हुयो। संदसि हाफ़िज़ निहायत सुठो ऐं मुताले जी रफ़्तार तमामु तेज़ हुअसि। स्कूल में तारीख़ निहायत शौक़ सां पढ़ंदो हो। लिखण पढ़ण जे शौक़ खेसि नंढी उमिरि में ई अदीब ऐं सहाफ़ी बणाए छॾियो। 10 वरनि जी उमिरि में पंहिंजे हमक्लासी दोस्तनि लाइ हथ सां लिखियल अख़बार फ़रात आसार कढियाई जंहिंमें सॼे हफ़्ते में पढ़ियल ऐं ठाहियल आख़िरियूं लिखी दोस्तनि खे पढ़ी ॿुधाईंदो हो। डीपलाई साहिब जे अदबी लिखण जी शुरूआति उर्दूअ में 1924 में 16 वरनि जी ॼमार में थी। हिंदुस्तान जे नामवर आलिम अलामा हसन निज़ामी जी अदारत में निकिरंदड़ इल्मी रिसाले मनादी में मोहम्मद बिन कासिम बाबति शाया थियल हिकु मज़मून में के तारीख़ी ग़लतियूं हुयूं जिन जी निशानदेही कंदे हिन हिकु ख़तु लिखियो जेको आलामा निज़ामीअ खे एॾो त वणियो जो थोरी तसीह करे उनखे हिकु मज़मून जी सूरत ॾेई मनादी रिसाले में छपी छॾियईं। थर में मुसलसल ॾोकारी हालतुनि जे करे डीपलाई साहिब 16 वरनि जी ॼमार में डीपलो छॾियो। अवल टंडे बागे ऐं लाड़ में नंढे पैमाने ते वापारु कयईं। संदसि शादी 18 वरनि जी ॼमार में थी। तंहिं करे लाचार खेसि नौकिरीअ जी ॻोल्हा करणी पई। फाइनल पास न हुअण करे खेसि सरकारी नौकिरी न मिली सघी। उन मजबूरनि खेसि वॾेरनि जी मुंशिगिरी करणी पई करण ते मजबूर कयो। संदसि शुरूआती पघार 10 रुपया हो। 1930 धारे उमरकोट जे ज़मींदार ख़ान साहिब अतामल परीअ वटि पहुतो जिते 20 साल खेसि निहायत शफ़क़त ऐं इज़त मिली। संदसि पघार वधी वञी 500 रुपयनि ताईं पहुतो। उते खेसि लिखण पढ़ण जी बि आज़ादी हुई। उन करे हिन उन जे अरसे में 100 खनि नंढा वॾा किताब लिखी शाया कया। डीपलाई साहिब जो पहिरियों अफ़सानो चंद सोणो या इंसान हकीम खलीफ़ मोराईअ जे रिसाले तरक़ीअ में छपियो।
पोइ इल्मी दुनिया मुख़लस रिसालनि में संदसि अफ़साना लगातार ईंदा रहिया। हिकु अंदाज़े मुताबिक़ संदसि अफ़साननि जो अंगु 200 खां मथे थींदो। उन्हनि अफ़साननि जो मौज़ू गुनागून आहिनि। डीपलाई साहब जो पहिरियों किताबु पुराणी दुआऊं 1934 में संदसि सिंधी मुस्लिम अदबी सोसाइटी शाया कयो। उन जा 4 एडिशन छपिया। डीपलाई साहब जे इस्लामी नावलनि जी बाक़ाइदे शुरूआत अक्टूबर 1938 संगदिल शहज़ादी सां थी। उहो दौरु नंढे खंड जे सियासी तारीख़ जो वॾी अहमियत रखे थो। अंग्रेज़नि वेढ़ायो ऐं राज करे वारी पॉलिसीअ ते हलंदे हिंदू मुस्लिम नफ़ाक़ जो बुनियादु विधो। कुझु लालची ऐं शरपसंद धुरियुनि खे अंग्रेज़नि इस्तेमालु कयो। सिंधीअ में डज़न खनि मुस्लिम आज़ार नाविल आंदा विया। उन जी सूरत हाल में मौलाना ख़ैर मोहम्मद निज़ामीअ जी तरगीब ते डीपलाई साहब संगदिल शहज़ादी लिखियो, पर निज़ामी साहब माली तंगीअ सबबि छपाए न सघियो। आख़िर डीपलाई साहब 50 रुपया ओधर खणी मीरपुर ख़ास में इस्लामिया दारुल अशात जो बुनियादु रखी संगदिल शहज़ादी सां इबरत किताबी सिलसिले में इब्तिदा कई, जंहिंमें लाॻीतो हर महीने हिकु नाविल अचणु शुरू थियो। 1941 में उन सिलसिले खे माहवार इबरत जी सूरत मिली। अगस्त 1944 में उनखे हफ़्तेवार कयो वियो ऐं उन ई दौर में 1938 खां 1948 में डीपलाई जी लिखणनि सिंध जे नौजवाननि में ख़ुदि एतमादी ऐं ख़ुददारी जी लहर आंदी। डीपलाईअ जे किताबनि, नाविलनि, एडिटोरियल कॉलमनि ऐं मज़मूननि जो मक़सदु सिंधी मुस्लमाननि में शानदार माज़ीअ जी ॼाण पैदा करण सां गॾु मंझंदि उन्हनि में ख़बासतनि जी शिनाख़्त पैदा कई वई, जिन संदनि ज़िंदगी ज़हर करे छॾी हुई। हिन जी नज़र में उहे ख़बासतूं हुयूं धारिया हुकुमरान, व्याज खोर वापारी तबिको, अंग्रेज़नि जो वफ़ादार वॾेरो, संदनि ईमान ते धाड़ो हणंदड़ बदकिरदार, बेकार नामनियाद मुर्शदनि जो टोलो ऐं दीनी अहकामनि जी ग़लति तशरीह कंदड़ जाहिल ऐं बदनुरानी मुल्क। उन दौर जी डीपलाई जे नावलनि में गुलिस्तान हुसन, हूर बगदाद, रूम जी राणी हुशहज़ादी, नाज़िया, नाज़नीन यूरोप, दुख्तर इस्लाम, फ़तह फ़लस्तीन, नील कंवर, गाज़ी सलाहुद्दीन, फ़तह स्पेन, आख़िरी उम्मीद ऐं ॿिया केतिरा ई नाविल हुन जा सिंधी समाज ते ऐं नौजवाननि ते घणो असरु छॾे आया, जंहिंजे करे हिन सिंधी नौजवाननि जी दिमाग़ में घणी तब्दीली आंदी। पाकिस्तान तहरीक में बि डीपलाई साहब जो कलमी किरदारु रहियो। हू मुस्लिम लीग में बाक़ाइदा शामिलु न थियो, छो त खेसि वॾी हद ताईं मुस्लिम लीग अॻुवाननि जी शख़्सी किरदार खां नफ़रत हुई। हू उन वक़्तु मज़हबी हवाले खां मौलाना मौदूदीअ जे इस्लामी नज़रिए खां मुतासिर हो। हिन जे नज़र में मौलाना मौदूदीअ जे नज़रिए खे अमली सूरत वठाइण लाइ पहिरें मरहले में पाकिस्तान जो हुसूल ज़रूरी हो। उन करे हिन पंहिंजी तहरीरुनि में पाकिस्तान जी ताईद कई। विरहाङे ऐं क़याम पाकिस्तान खां पोइ हाकमनि जी आज़ादा ऐं अमल डीपलाई जी सोचनि ऐं ख़्वाहिशनि बिल्कुलु उबतड़ हुया। 1940 वारे ठराह में रियासतुनि खे ॾिनल आज़ादी ऐं ख़ुशहालीअ जी नफ़ी कई वई। 1948 में कराचीअ खे सिंध खां छिनी धार कयो वियो। 1954 जे आख़िर में सिंध जे तख़शुस खे ख़तमु कयो वियो। वन यूनिट ठाहिण वारे क़दम डीपलाई जे हिन खे धोड़े छॾियो। मुल्की ऐं बैनुल अक़वामी सूरत हाल जे नए सिर तजिज़े ऐं मुताले बैदि हू उन नतीजे ते पहुतो त सभ खां अवल आहे पंहिंजो वजूद ऐं पंहिंजो वतन, जंहिंखे बि आहे तॾो सो आहे जॾो। संदसि नज़रियो हो त हर दूर अंदेश अदीब अॻुवान खे घुरिजे त हू पंहिंजी क़ौम खे सुजाॻ करे ऐं उन जी वतन ऐं आज़ादीअ लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। मोहम्मद उस्मान डीपलाई सिंधी अदब जो हिकु आलिम, अदीब ऐं हिकिड़ो सुञाण तौरु सुञातो वेंदो। मोहम्मद उस्मान डीपलाई केतिरा ई किताब सिंधी अदब जे झोल में ॾिना। मोहम्मद उस्मान डीपलाई साहब 7 फरवरी 1981 ते हैदराबाद में वफ़ात कई। संदसि मज़ार शाह मकी हैदराबाद कंटोनमेंट वारे मक़ाम में आहे। ही प्रोफाइल सिंधियाना जी वेबसाइट तां खयो वियो आहे, जेको तव्हांखे पढ़ी ॿुधायो। साईं तालिब बाबर साहब तव्हां
अहिड़ी ॾेखारे वियासीं रक़ीबनि खे पंहिंजो बणाए वियासीं ॾिना दुख दोस्तनि अज़ीज़नि प्यारनि सभई सूर सीने संभाए वियासीं। स्टेज में सभिनी साईं डॉक्टर काजी खादिम साहब, मंसूर काजी मुनीम साहब, प्रोफेसर रवान नकीम साहब, आयत गांधलो साहब ऐं सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी तरफ़ सां जरीफ़ जतोई साहब अस्सलाम वालेकुम। जीअं सिंधी ॿोली जीअं त अॼु सभ खां पहिरियां त आउं वाहिद कांधलो साहब खे जसो जे जेको हर हफ़्ते हीअ महफ़िल सजाए थो ऐं वधि खां वधि जेको आहे सो दोस्त अचनि था। असांजो बजमेरू हाणे हिन वक़्तु जेको आहे सो सिंध में बिल्कुलु पहिरें नंबर जे हुन ते आहे, माना खुरम ते आहे त जेको हेतिरा वॾा तालीमदान अचनि था ऐं जेको आहे सो ॿिया सिखण वारा बि अचनि था ऐं जेको आहे सो साईं अॼु जेको यादि मोहम्मद उस्मान डीपलाई साहब हुयो अहिड़ो वॾो जेको लेखक हो जेको मिर्ज़ा कलीज बेग थियो, डॉक्टर नबी बख्श बलोच थियो, इहे चंद हिकिड़ा अहिड़ा नाला आहिनि जंहिंजा माना असांजो हिकिड़ो बि सिंधी हूंदो त ॾींहं क़यामत ताईं उन्हनि खे ज़रूरु यादि कंदो। माना एॾा वॾा नाला आहिनि असांजे लाइ माना। ऐं साईं हुनजो मोहम्मद अली जेको आहे सो डीपलाई साहब हुनजो पुटु हो जेको बज़ में रोज़ हाणे हमेशह ईंदो हो वीचारो, जॾहिं बि हुनखे मोहम्मद उस्मान डीपलाई जो इहो ॾियारो हूंदो या जॾहिं गॾिजाणी हूंदी त हू ईंदो हो ऐं शामिलु थींदो, ख़िराजी अॻिते पेश कंदो। हिकिड़े दफ़े ॾाढो ब्रेन हेमरेज जो हुनखे हमिलो थियो, दाख़िलो वीचारो काफ़ी ॾींहंनि खां पोइ आयो त हुन ॾुख कयो, यार मूंखां न पुछो आहे कंहिं। हाणे का ॻाल्हि हुजे अॼुकल्ह नेट ते कंहिंखे ख़बर न पवंदी त पोइ कीअं ख़बर पवंदी। बहरहाल साईं सां जीअं असांजो सलीम चना साहब आहे, तमामु मिलणसार माण्हू, हर हिक सां माना जेको आहे मुंहिंजो उस्ताद अलाह शाहनवाज़ मुसाफ़िर जेको गुज़ारियो वीचारो, उनखे मुतारिफ़ कराइण वारो बि साईं सलीम चना साहब। केतिरी माना वॾी हिकिड़ी ॻाल्हि आहे त माना एॾो वॾो जेको लेखक हुजे उनखे बि मुतारिफ़ जेको उन करायो हिते, उनखां पोइ सभिनी फोरमनि में अचणु शुरू थियो। ऐं जेको आहे सो सलीम चना हर हिक माण्हू सां निभाए थो वीचारो, उथे थो वेहे थो। ऐं हिन शख़्स जेके धक खाधा आहिनि न ज़िंदगीअ में त उहे असांखे जेको विसारण नथा। हिकिड़ो त ख़ासि करे असां ईद जे मौक़े ते वियासीं ऐं जेको सॼी दुनिया में ॾेखारनि था न जेको उनजो लाइव प्रोग्राम लाइ साईं एहसान आकाश हलियो असां गॾु आयासीं 3 ॼणा ऐं निकितासीं ईद जे मौक़े ते वञूं पिया। जंहिं महिल मक्की शाह जे अंदरि वियासीं न, हाणे उते माना जहिड़ो जिन्हनि जे हवाले थी वञे माण्हू, अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा माण्हू हुते हे हो माना साईं वियो, साईं हुन सां ॻाल्हाए वियो, साईं तारीख़ ॼाणे थो माना इन करे उहो मुतारिफ़ कराए पोइ हीअं थियो हूअं थियो। उन्हनि खे हिकिड़ो माण्हू हुनजे पोयां लॻो, अखि हुनजी टेड़ी हुजे ऐं हुन में का शइ हुई माना पोइ बार बार उहो अचे पियो साम्हूं, बार बार मां चयुमि साईं हिन जो नालो ई न खणो, तव्हां छॾियो हिनखे। पर इतफ़ाक़ अहिड़ो थियो जीअं ॿाहिरि निकितासीं उहो ई माण्हू असांजे अञा पोयां निकिरी आयो माना। मां चयुमि साईं हिन जान छॾायो, निकिरो हितां माना, हे वरी ॿी शइ आहे माना का। बहरहाल थोरी देरि में हिकिड़ो हुते कूलर लॻल हो पाणी जो, जेको उतां मां पाणी पीतो, हीअं करे पीतो। हिन पासे जो टाइल्स रखियल आहे पासे में, उन मां वॾी सीढ़ी हुजे घटि में घटि 5-4 फुट खां तमामु हेठि हुजे ज़मीन ते माना। हाणे साईं वरी छा थो करे, जना साहब फिरी वरी हुन पासे रहंदो, जीअं वियो न उनखे पाणी पीअणो हुजे, ऐं गिलास भरिया पोइ त मुंहिंजे पासे में न आयो हितां, पर हुन ग़लती से उहो कीअं रखिया इशारे ते रखियल आहे माना उहो टाइल्स गॾु माना। जीअं हुन पेर रखियो न त हलियो वियो माना, हुन वक़्तु टुटी वई सफ़ा हेठि वञी किरियो। असां जॾहिं खयोंसीं त माना पोइ फदिके पोइ जीअं न मुर्गी पालिया ईअं माना इहो मंज़रु जेको साईं जो ॾिठोसीं। पोइ असां वञी पुॼायोसीं बोन केयर अस्पताल में। त साईं ज़िंदगीअ में इलाही धक खाधा, जॾहिं पुछंदा आहियूं कॾहिं मथे में कॾहिं टंग में। हाणे इहे पाण सां बि हादसा गुज़रनि था माना। ऐं महीनो पहिरियों मूंखे हाल मां अचां पियो राति जो, मूंखे मोटरसाइकिल वारे कीअं हुन उछलायो, कीअं मूंखे धकु आयो, दोस्तनि खे ॿुधायां हैरत पइजी वेंदा। मोबाइल हुनजे स्क्रीन ते मोटरसाइकिल ते रखियल आहे ऐं ॿिन्ही कननि में उहो माना साउंड में हले पियो, हुनजो गाना पिया हलनि माना। ऐं हू तेज़ अचे पियो, ॾिसे कोन थो, ॾिसे मोबाइल खे थो ऐं मोटरसाइकिल रोड ते थो हलाए। ऐं जीअं मां टंड कयो पासे ते मां हुजां बिल्कुलु माना, उतां मूंखे खणी जो उछलाईं 15 फुट वञी मां परे कयुसि माना। त मूंखे हिकिड़ी ज़िंदगी अलाह साईं अलाए कीअं ॾिनी, मूंखे सम्झ में नथो अचे माना। कुझु घोट पियल हुआ, मूंखे कपिड़ा इलाही पियल आहे जाम माना, जंहिंजे करे धक जे करे मूंखे पोइ बि माना अञा ताईं हाणे मुंहिंजो सूरु धरो थियो आहे। त इहे ज़िंदगीअ जा धक माना जेके लॻनि था। ऐं जेको आहे सो अलाह साईं सभिनी खे जेको ख़ुशि करे, सभिनी लाइ मां दुआ बि आहियां त जेको आहे सो अॼु यादि कयो आहे साईं खे। ईअं माना असां पंहिंजे मुशाइखनि खे, पंहिंजे शाइरनि खे, अदीबनि खे ऐं यादि कंदा रहंदासीं। सुभाणे असां न हूंदासीं त असांखे बि केरु यादि कंदो। दोस्तनि जी महिरबानी। जरवार साहब सां अक्सर इहो मामिलो थींदो आहे, जॾहिं की गॾजाइनि में गॾु हूंदा आहियूं त इहो असां सां मसइलो थींदो आहे। महिरबानी प्यारा भाई, अॼु बज़ में रूरियाण तरफ़ां जंहिं शख़्सियत ते ॻाल्हाइण जे लाइ मौज़ू चूंडियो वियो आहे पंहिंजो मोहम्मद उस्मान डीपलाई साहब। डीपलाई साहब असीं नंढा हुआसीं, 1996 जी ॻाल्हि आहे। साईं मोहम्मद खान जरवार बि हिननि ॾींहंनि जो शाहिद आहे। त असांजो हिकिड़ो दोस्त आहे प्राइमरी पंहिंजो HST ॻोठ में, साईं लियाकत रिंद साहब। उहो अहिड़े क़िस्म जा जेके मास्टर सांगड़ नाविल जहिड़ा मास्टर पीस जेके शयूं आहिनि न, उन्हनि खे ईअं संभाले रखंदो आहे जीअं को मज़हबी किताब जेकर हूंदा आहिनि, उन्हनि खे घर में क़ुर शरीफ़ वग़ैरह जी माण्हू अक़ीदत ऐं एतिराम सां संभाले रखंदो आहे। त
असांजो उहो दोस्त बि अहिड़े क़िस्म जी जेके मास्टर पीस शयूं आहिनि उहो ॾाढियूं संभाले रखियो। सो जॾहिं की उन किताब उहो मूं ॾिठो ॾाढो सुठे नमूने सां मेंटेन कयल हो संभालियल हो त साईं खे चयो त मुंहिंजो इहो किताबु नाविल मूंखे ॾियो तव्हां पढ़ी ॾिसां। शुरूआती ज़मानो उहो मैट्रिक जो शागिर्दु हुओ। जॾहिं पहिरियों दफ़ो उहो किताबु नाविल सांगड़ मूं पढ़ियो त इहो डिप्लाई साहिब सां मुंहिंजो पहिरियों तारुफ़ हो जॾहिं सांगड़ नाविल पढ़ियोसीं। उनखां पोइ जॾहिं इंटर पास करे हैदराबाद आयासीं पोइ रावतकोटा लाइब्रेरी जे घर में रहणु हुते अचणु वञणु किताब पोइ डिप्लाई साहिब जा ॿिया बि असांखे खोड़ सारा किताब पढ़ण लाइ मिलिया। वाहिद साईं जो तफ़सीली प्रोफाइल पढ़ियो तंहिं करे मुंहिंजो ख़्यालु आहे उन्हनि ॻाल्हियुनि ते भरजाइण में ते टाइम जो ध्यानु थींदो। बुनियादी तौर ते डिप्लाई साहिबु हिकिड़ो मुजाहिद क़िस्म जो माण्हू हो। सहाफ़त त हुनजे ज़मीर ख़मीर में शामिलु हुई। हक़ सच ॻाल्हाइण खां सवाइ रही कोन सघंदो हो। तकलीफ़ूं बि तमामु घणियूं तकलीफ़ूं हिन ज़बान जे करे हिन लिखण जे करे उन बर्दाश्त कयूं। इबरत अख़बार जहिड़ी अहम सिंध जी अख़बार उनजो इजरा उहो बि डिप्लाई साहिब जो हिकिड़ो वॾो कारनामो जेका पोइ बाद में काज़ी बिरादरान जे हवाले थी। त मुंहिंजो ख़्यालु आहे डिप्लाई साहिबु असां 81 में गुज़ारे वियो आहे, असां 79 में ॼावा आहियूं। डिप्लाई साहिबु जिन माण्हुनि जे वेझो रहियो हैदराबाद में पोइ असांजी ख़ुशकिस्मती जो असांखे बि उन्हनि शख़्सियतनि जे छपर छांव में वक़्तु गुज़ारण जो मौक़ो मिलियो। डॉक्टर नबी खान बलोच जी डिक्शनरी ऑफिस ओल्ड कैंपस में मशहूरु हूंदी। डॉक्टर साहिब खे ख़बर आहे, असांजे जवाहर खान खे इदरीस खान खे ख़बर आहे त उते डॉक्टर बलोच साहिबु हूंदो हो। मरहूम मुमताज़ मिर्ज़ा साहिबु उते डिक्शनरी ऑफिस में कमु कयो। वली मोहम्मद ताहिर ज़ादो साहिबु उन्हनि उते कमु कयो। सिराज साहिब जो वालिद साईं मोहम्मद याक़ूब नियाज़ उते कमु कयो। शेख मोहम्मद इस्माइल साहिबु उन ऑफिस जो डॉक्टर बलोच साहिब खां पोइ इंचार्ज हूंदो। मुख़्तियार बलोच हो। कई माण्हू आया हुते जिन लिखणु पढ़णु सिखियो ऐं पंहिंजनि पंहिंजनि शोबनि में उन्हनि नालो कढियो। इतफ़ाक़ सां शेख मोहम्मद इस्माइल साहिब सां असांजी घणी वेझड़ाई पई ऐं उनखां तमामु घणो सिखण जो मौक़ो मिलियो। त उते ओल्ड कैंपस में डिप्लाई साहिब जी न्याणी बि मौजूदु हूंदी हुई जेका पढ़ाईंदी हुई डॉक्टर सुरैया सोस डिप्लाई जंहिं डिप्लाई साहिब ते बाद में PhD कई। उनखे अक्सर उते शेख साहिब वटि मवाद जे सिलसिले में असां ॾिठोसीं जॾहिं उन PhD जो मक़ालो लिखियो पिए त मुख़्तलिफ़ शयुनि जी तस्दीक लाइ डिप्लाई साहिब जे मवाद जे सिलसिले में शेख साहिब वटि ईंदी। शेख साहिब हुनजी काफ़ी मदद कई, रहनुमाई कई ऐं उन दौर जा कुझु वाक़िया ॿुधाया। डिप्लाई साहिब उन थीसिस जॾहिं छपी मूं ॾिठो त उहो वाक़ियो मूंखे उहो नज़र कोन आयो जेको हिकिड़ो नओं वाक़ियो ऐं पंहिंजो ख़ासि करे मंसूर कादर जे अॻियां उहो सुवाल बि रखणु चाहियां थो मुंहिंजी रहनुमाई करे तस्दीक करे। डिप्लाई साहिबु छाकाणि वन यूनिट वारो जेको दौरु आहे उन में डिप्लाई साहिब खे तमामु पसंदि न हुई इहा ॻाल्हि। वन यूनिट सभिनी सिंधियुनि खे कंहिंखे बि वन यूनिट वणे कोन थो उन दौर में। डिप्लाई साहिबु तमामु घणी तकलीफ़ में हो। पोइ हुनजो रुझान जेको क़ौम परस्ती वारनि लाड़नि ॾे वधियो। GM सैयद जो बि वेझो ऐं GM सैयद जा अक्सर किताब जेके हुआ जेके साईं लिखिया या उन तहरीक खे तक़वियत ॾियण लाइ जेके किताब मुख़्तलिफ़ माण्हुनि दोस्तनि लिखिया पम्फलेट टाइप ॿिया टिया उहे उन वक़्त में डिप्लाई साहिबु पंहिंजी नंढे पैमाने ते क्रेज़ क़ाइमु करे चुको। त अंदरूनी ॻाल्हि जेका मंसूर तव्हांजे अॻियां सवालु रखणु थो चाहियां। GM सैयद उन दौर में डिप्लाई साहिब खे आज़ादु सिंध जो वज़ीर अज़म डिक्लेयर कयो। इहा ॻाल्हि शेख मोहम्मद इस्माइल जे वाता मूं ॿुधी ऐं अॼु आउं मंसूर जे अॻियां सवालु रखां थो। डिप्लाई साहिबु उहो उहिदो क़बूल बि कयो हो ऐं उन उहिदे क़बूल करण खां पोइ मुंहिंजी अञा GM सैयद साहिब सां वेझड़ाई वधी ऐं पोइ हुन उन तहरीक जा GM सैयद जा काफ़ी किताब जेके आहिनि उहे पंहिंजे ख़र्च ते छापिया। पैसा वापसि रीफंड न थियण जे करे डिप्लाई साहिबु जेको आहे ॾेवाले जो शिकार थियो। हुनजी प्रेस बंदि थी वई। मुख़्तलिफ़ किताब ॿिया थिया। उहो माली हवाले सां तमामु घणो परेशान थियो ऐं उनजे फर्ज़ंद मोहम्मद अली डिप्लाई साहिब बि अहिड़ी ॻाल्हि ख़ानदानी परेशानियुनि जे हवाले सां इहा ॻाल्हि कई हुई। त हीअ उन दौर जा कुझु सुवाल आहिनि जेके मूंखे राति जॾहिं वाहिद जो ई मूं मैसेज पढ़ियो बज़ में रूह रियाण ते त मूंखे थोरो इहो हुओ ऐं दोस्तनि खां अहिड़े सुवाल कुझु अॻियां रखंदुसि त जीअं आउं थोरो क्लियर थी वञा मुंहिंजी रहनुमाई थी वञे। त मुंहिंजे ख़्याल आहे ॿिया बि दोस्त आहिनि हिन मौज़ू बाबति ॻाल्हाईंदा ऐं असांजी रहनुमाई थींदी। असीं सीनियर दोस्तनि खां ॿुधासीं। डॉक्टर साहिबु हैदराबाद जो तमामु पुराणो माण्हू आहे। चंड ऐं पंहिंजो 4 नंबर तला इहा सॼी चंदो आगा मुमताज़ साहब जी रिश्तेदारी डॉक्टर साहिब सां। त मुंहिंजो ख़्यालु आहे इन दौर जी काफ़ी रहनुमाई असां डॉक्टर साहिब खां पंहिंजो वठंदासीं। ऐं दोस्तनि जी वॾी महिरबानी। ॿियनि दोस्तनि खे साईं जुमन अंसारी खे गुज़ारिश कंदुसि असामा बिलावल इनायत असामा असामा बिलावल इनायत असामा
थिए कानत कंहिंखे शिकायत सामा। आया अरबतुर ख़ान भॼाए कढियासीं खेन तीर तबरूं वॼाए कढियासीं संदुन मों ढुकनि सां सुॼाए कढियासीं उहा कान वई आहे रवायत सामा। असां मां बिलावल इनायत सामा थिए कान दुनिया खे शिकायत सामा। वरिया तलग तातार हितां ईअं हली विया सन। ॻाल्हि मुख़्तसर करणी आहे छो त मूंखे होॾे वञिणो आहे मैडम जिते त असां मेज़बान हो प्रोग्राम अॼु ऐं तव्हां सभिनि दोस्तनि सां मुखातिब आहियां। हालात हिननि दोस्तनि जा ख़तमु सभिनि दोस्तनि जा वठी नथा सघिया। सो सलीम चन्ना जे हवाले सां मूं आयुमि बि सलीम चन्ना जे ई हवाले सां गुलदस्तो खणी, छो त राति असां पंहिंजो तरक़ी पसंदि मुसन्नफ़ीन तरफ़ां प्रोग्राम कयोसीं, लेट ताईं हलियो। मूं आयुमि हिते त सलीम चन्ना खे गुलदस्तो ॾींदुमि ऐं ॿ अखर हुन जे रूबरू ॻाल्हायो आहे। वरी वापसि वञूं था, ॿ प्रोग्राम हुते आहिनि। वरी शाम जो रामचंद असांजो दोस्त आहे, बोला बसि ख़बर आहे पर्सनल मुंहिंजो दोस्त हो, तंहिं करे हुन लाइ अचिणो आहे, तंहिं करे पंधु आहे। सलीम चन्ना जेको हैदराबाद जो छोकिरो जेको पाण खे सम्झे थो, त अंदरि जा अक्स माण्हू जी पोशाक, माण्हू जी गुफ़्तगू ऐं कम सां ज़ाहिर माण्हू जा रंग ईअं ज़ाहिर कोन थींदा आहिनि। तव्हां अदीब त सोचींदा आहियो त जेको कुझु लिखूं था उहो अक्स आहे, उहा बि हक़ीक़त आहे, उहो तव्हांजो अंदरि अक्स आहे। असीं उस्ताद आहियूं, ऐं त टीचर आहियां, प्राइमरी टीचर पाण खे सम्झंदो आहियां। यूनिवर्सिटी में पढ़ायां, कोई हिन वक़्तु 3 यूनिवर्सिटियुनि में, कराची, हमदर्द ऐं सिंध में पढ़ायां। रिसर्च मेथोडोलॉजी ऐं अंग्रेज़ी मुंहिंजा सब्जेक्ट। ऐं सिंधी अदीबनि जो ख़ादिम आहे। त ऑब्जेक्टिविज़म ऐं सब्जेक्टिविज़म ॿ हिकिड़ा अक्स आहिनि माण्हू जा। हिकिड़ा माण्हू नरगिसियत जे हिकु जहान में रहंदा आहिनि, जेको असांजो पीर आहे, वॾेरो आहे या फ़र्द आहे, उहो इन नरगिसियत जे हिकिड़े मवाली वारो डंडो कूॾो न हूंदो आहे, उहो पंहिंजे पाण में जीअंदा आहिनि। ॿियो वरी ॿाहिरीं दुनिया हूंदी आहे जंहिंसां कनेक्ट माण्हू पाण खे रखंदो आहे। त असां ख़बर आहे त सब्जेक्टिव छा आहे, ऑब्जेक्टिव छा आहे, तव्हां बि ॼाणियो था, मूंखां बहितर ॼाणियो था। मूंखे ज़रूरत न आहे ॻाल्हाइण जी, पर हीअ वही कैमरा खणी आयो आहे, तव्हांजे करे गुफ़्तगू कजे थी। त हीउ जेको शख़्स आहे सलीम चन्ना, उहो पाण खे छोकिरो इंज करे सम्झे थो 70 साल में हुनजे अंदरि में हिकिड़ी आग, हीअ न ज़ेबिस्तान जे शाइर कंहिं चयो त अंदरि जी आग हुई जेका, उनखे वेहण नथी थिए। पुराणे दौर जूं असां इंजणियूं ॾिठियूंसीं, साईं सैयद जवाहर नक़वी साहिबु ख़बर आहे, असीं पाण खे अॼु ताईं छोकिरो इंज करे सम्झूं था, रंग रोगन हणी करे, त अंदरि में उहा जेकी इंजन कारी न हलंदी, स्टीम इंजन, उहा कोयले जी ताक़त ते हलंदी। ऐं पोइ हुन में कल्ह हूंदी, 18 व्हीलर, 24 व्हीलर, 36 व्हीलर हूंदी, वॾी मंज़िलूं कंदियूं। सो हीअ उहा स्टीम इंजन आहे सलीम चन्ना, जेका 36 व्हीलर आहे, जेको कोयलो हुन में आहे जेतिरे ताईं, जेको पेट्रोल जो कमु ॾिए थो। नाविल निगार बि आहे, कहाणीकार बि आहे, शाइर बि आहे, मुतहरिक इंसानु आहे, हिन सिविल सोसाइटीअ जो फ़र्दु आहे, अहिड़ो फ़र्दु जेको ॿिए माण्हू लाइ सोचे, पंहिंजी ज़ात जे वजूद खां। असां वांगुरु रुमाल हणी कोटड़ियूं पाए न, सादो माण्हू जॾहिं बि सॾु थियो, पइजी पटके वर वियो, न हिॾकिया, न हिचकिया, न लिचकिया, न लिमकिया, दम दिलीर ददकिया। हीअं सलीम कीअं अथव, हीअं वहंदड़ आबशार आहे, जीअं बेख़बर आहे दरख़्त, साओ चुह चुह वण पड़ जो, हज़ारे न लखियूं जूं पाड़ूं आहिनि, जिथां बि कटियो वरी ॿियो वण फुटंदो। मुंहिंजे साम्हूं स्ट्रीट में फुटो, उहा स्ट्रीट 37 फुटनि ते आहे। साईं काज़ी साहिबु, मुंहिंजे घर जे साम्हूं वरी वण फुटी पियो पड़ जो, उहा पाड़ उतां अचे, पाड़े वारो सिद्दीकी साहिबु आहे, हबीबुल्ला सिद्दीकी, उहो कटे कटे बीठो आहे, मुंहिंजो जेतिरो कटींदे हीउ पियो पाड़ूं हणंदो, उहो हिन कटे न सघे।
सो बेख़बर आहे वण पंहिंजी छांव ॾिए थो, दरिया वहनि था पंहिंजी तोग़यानी सां, मस्ती सां, औज सां, ऐं तव्हां लोटो भरे वञो, मट भरे वञो, बाल्टी भरे वञो, बेख़बर आहे दरिया पियो पाणी ॾींदो, ओभर खे बि ॾींदो, उत्तर खे बि ॾींदो, ओलह खे बि ॾींदो, हारी खे बि ॾींदो, अमीर ऐं ग़रीब खे ॾींदो। त सलीम चन्ना हिकिड़ो अहिड़ो शख़्स आहे ऐं उनखे पढ़ण जी ज़रूरत आहे ऐं वक़्त जा नकाब ज़रूरु उनखे कलम खणंदा ऐं गुरबत हुनजे पेर ते वॾो ज़ंजीर आहे, न त हर वक़्तु वॾी कुर्सी ते वेठो, गुरबत वॾो ज़ंजीर आहे तबक़ाती समाज जो। मार्क्स जो तव्हां वटि विञाइण लाइ उहो ज़ंजीर आहिनि, ॿियो कुझु न आहे। विञाइण लाइ ज़ंजीर आहिनि ग़ुलामनि खे, ॿियो कुझु न आहे असांखे, आशय कोन्हे। मानी अधु खणी अथई, अधु बि लिखाए सघंदा हुई, काइद साहब खां पुछा एज, मां बि 60+ में हिकिड़ी मानी खावां थो ॿिनि जे बजाए। त विञाइण लाइ असां वटि उहो ज़ंजीर रहिया आहिनि ऐं उन्हनि ज़ंजीरनि जो जेको मोदार हो, जंहिं सिंध में उहे ज़ंजीर टोड़िया ग़ुलामी जा, उहो मोहम्मद उस्मान डेपलाई। डेपलाई नालो न आहे, डेपलाई हिकिड़ी तहरीक आहे। डेपलाई आख़िरी ॻाल्हि करे पंहिंजी जॻह वठी, डेपलाई हिकिड़ो अहिड़ो शख़्स हो जंहिंखे के बि ख़लीफ़ा न मिलिया, जीअं शेख अयाज़ खे ख़लीफ़ा मिलिया अदल जी सूरत में, अयाज़ जी सूरत में, सवें ॿिया अयाज़ खे शमशेद खे ख़लीफ़ा मिलिया, तनवीर अब्बासी खे ख़लीफ़ा मिलिया, रसूल अलीजे खे मिलिया, जेमसिद खे ख़लीफ़ा मिलिया, तॾहिं उहो तख़्त ऐं ताज जा धणी आहे। पर हीउ वाहिद माण्हू हो जेको कम जी मशीन हो। सिंध अव्वल ऐं आख़िरी बुनियादी तरह हिकिड़ो मज़हबी माण्हू हो, अॻिते हली सेकुलर माइंड ऐं कंहिंजे लाइ चवां थो, तारीख़ जे वॾे माण्हू लाइ मोहम्मद उस्मान डेपलाई, जंहिंखे ख़लीफ़ा न, जंहिंजो कमु ॻाल्हाईंदो हो, मुतहरिक हो, हर वक़्तु ॾींहुं राति लिखण जी मशीन हो, ॻाल्हाइण जी मशीन हो, अछो पनो झले माण्हुनि खे कहाणी ॿुधाईंदो। हीअं थियो आहे, काइद साहिब वारा शायदि असां त ॿुधंदा आहियूं। सो तारीख़ जो तमामु वॾो माण्हू, हा आर्ट काउंसिल में गुज़िरियल महीने हिकिड़ो वॾो मक़ालो लिखियो, उते ॻाल्हायो, ऐं लिखंदो आहियां, मां डिबेटर आहियां, साईं मूं गुफ़्तगू कई उते। त छा तारीख़ जे पियानो में अहिड़ा माण्हू सदाईं सिंध आहे। पीर परस्ती जेका जहालत जो वॾो बुनियादु आहे, सिंध खे ग़ुलामी रखणु, वॾेराशाही जंहिं सिंध जे तक़दुस खे तबाह कयो आहे, अॼु वॾेरे खे पलीत खे कढी छॾियो, खन्नास खे, तव्हांजी सिंध अलाए किथे कोन्हे। आउं PhD कई, हिकिड़ो नंढो मॉडल रिसर्च में त कंदा आहियूं मॉडल, तव्हां हिते मिटी जो ॾेढ ठाहियो, केबिल न वेंदी, 2 दाणा खंड जा विझो, 1000 केबिल गॾिजंदी, मॉडल आहे। आउं PhD कई फुलब्राइट में, पहिरीं मास्टर लंडन मां करे आयुमि, दिल्ली मां, 5 में PhD करे आयुमि, मुंहिंजे ॿिन्ही पुटनि PhD कई, मूंसां जहाज़ में हिकिड़ो पंहिंजे हद जो MLA, उहो बि मुंहिंजो शागिर्दु। मूंखे चईसि मिलो नथा, मां चयो ॻाल्हाइण त सिखो, तोसां मां छो मिलां, मां तुंहिंजो उस्तादु आहियां, तुंहिंजो फ़र्ज़ु आहे, तुंहिंजो पीउ थियो MLA, तुंहिंजो ॾाॾो थियो, तूं पंहिंजे हिकिड़ो बि कमु न करे सघे पंहिंजी। मां लिखंदो आहियां तव्हांजे लाइ, मां लिखंदो आहियां तव्हांजे बि ख़त, तुंहिंजे पीउ ॾे बि लिखंदो ऐं लिखंदो रहंदो आहियां। मां शमशेर ऐं पंहिंजो इनाम उस्मान हर हिकु खे ख़त लिखंदो, मुंहिंजो कमु न करे, तव्हां ॻाल्हाइण बि नथो अचे, तव्हां मूंखे चओ था त तव्हांजो फ़र्ज़ु आहे मूंसां मिलो। मूं वटि त नंढड़ी गाॾी आहे हिकिड़ी कोरे तॾहिं जहिड़ी, तव्हां जहाज़ में हो चईसि माफ़ु कजो, तव्हां गॾु ॾिजंदा, तव्हां त भई झटका त ॾिबा बाबा, कमु न कंदे सिंध लाइ। त खन्नास वॾेरो ॾेर जी ज़ंजीर आहे, पीर परस्ती वॾी ज़ंजीर हुई, उन ते संदा था धक हणी धाणा कढी छॾिया उस्मान डेपलाई ऐं अमली तरह कमु कयो। घोड़े गायाऊं तुंहिंजूं लिखनि 1,00,000 जीव सभई जीव दर्शन धारों प्रेम तुझा पार, अहिड़ा चई जीअं सिंध। दोस्तनि जी ॿुधायो त मज़ामती अदब संजीदा आलम हो, अदीब हो। हाणे हींअर जेको असांजो मतिलबु सिंधियत जो हुन में का मज़ामत सम्झ अचे कान थी। असां सभई लेखक आहिनि तक़रीबन, साईं वारा सीनियर आहिनि, त हिकिड़ी विंदर आहे, बसि को मौजूदु ॾिसूं था कंहिं शइ ते, मज़ामत न आहे। ऐं मज़ामत जी डिप्ले साहिब में असां ॾिसूं था त ख़ासि तौर ते उन हिकिड़ो वक़्तु हो जंहिंमें छापे खाने जी वॾी अहमियत हुई। वॾा सियासतदान जेके हूंदा हुआ उहे इहो ख़्वाबु लभंदा हुआ त असां वटि को छापखानो हुजे, ऐं पर छपणु हिकिड़ी शइ का छपे ऐं उहा किथे पहुचाइणु
इहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी सहूलियत हुई या हिकिड़ी वॾी नेमत हुई या हिकिड़ी वॾो ख्वाबु मूं त मौलाना उबैदुल्लाह सिंधी जो बि हिकु दफ़ा ॾिठो त मूं वटि काश को छापखानो हुजे त इहे पंहिंजूं शयूं जेके आहिनि उहे छपाए ऐं ॿाहिरि माण्हुनि खे पहुचाए। असीं सम्झूं था त इहो जो ख्वाबु हो छापखाने वारो उहो शुक्लाई साहिब जे मन में हो ऐं दीपलाई साहिब पंहिंजे हणा वणा जीअं बि करे पोइ छापखाननि ते पहुतो। छापखाना पंहिंजा जेके उहे जीअं विकत वारा या इहे शयूं आहिनि ऐं सम्झां थो जेको छापखानो आहे उन बि उन वक़्त जा जेके असांजा मज़ामती या जेके वॾा वॾा अदीब असांजा हुआ जीअं असांजो मिर्ज़ा साहिबु आहे मिर्ज़ा कली उन लेवल जो उन सत्या जो माण्हू हो दीपलाई साहिबु। त असीं सम्झूं था त हिन खे नौजवान तबको असांजो आहे या असां सभई हिन खे चङी तरह असांखे पढ़णु खपे। ऐं दीपलाई साहिब जा मौज़ू ॾिसो त केॾा ॾखण मां सिज थो उभरे या इन क़िस्म जा जेके या बेवक्ती बांग या इन क़िस्म जा जेके हिन जा जेके शयूं हुयूं त उहे सॼे पची त माण्हू हैरान थो थिए हिन वक़्तु ॾिसी या पढ़ी आहे छाकाणि त हीउ उहो वक़्तु न आहे या हीउ उहो वक़्तु आहे जेको माण्हू बसि मिड़े ईअं वक़्तु गुज़ारे थो का शइ पंहिंजी लिखे थो उहा मज़ामत या उहा शइ। पर हीअ आउं सम्झां थो त जेको वक़्तु हिननि ॾिठो उहो हिकिड़ो अहिड़ो वक़्तु हो जॾहिं तब्दीलियूं आयूं विरांगूं थियूं या ॿियूं शयूं थियूं त पोइ हिननि खे जेका उहे शयूं ज़ाहिर आहे त हाणे असांखे त उहे शयूं महसूसु कोन थियूं थियनि पर हुननि खे शिदत सां महसूसु थियूं मां तमामु घणी शिदत सां महसूसु थियूं पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ु लिखियो बि सही छाकाणि जेके ख्वाब आहे उहे ख्वाब पूरा न थिया। हालांकि दीपलाई साहिबु मज़हबी माण्हू शुरू में मौजूदी सां या ॿियनि सां त ज़ाहिर आहे त पोइ उहे ख्वाब असांजा जॾहिं पूरा न थिया पोइ हिननि माण्हुनि जेके बि असांजा 4-5 माण्हू हुआ उहे बाक़ाइदगी सां लिखणु शुरू कयो। ऐं दीपलाई साहिब जो ख़ासि तौर ते जेके ख़राबियूं हुयूं असांजे मुआशिरे में शुरू में मुस्लमानी जे हवाले सां जेके दिक़तूं कयूं ऐं बैद में सॼे असांजे जेको सिंधी मुआशिरो हो जंहिंमें जी पीर बस्ती जी ॻाल्हि थिए या ॿियूं शयूं थियूं ऐं सम्झां थो त इहे हिकु वॾी ॻाल्हि हुई ऐं अहिड़े अदीब खे ख़ासि तौर ते भेटा ॾियणु या सुठी ॻाल्हि आहे यादगिरी थिए थी माण्हू पढ़े थो ॾिसे थो ऐं सम्झां थो त अॼु जेका महफ़िल आहे या तमामु हिकिड़ी सिखण जे लाइ असांजो सिखणु आहे पर भेटा लाइ ॾाढी वॾी ॻाल्हि आहे की हेॾनि वॾनि माण्हुनि खे जेका असां भेटा थी मिली वई आहे ऐं ख़ासि तौर ते क़ाज़ी साहिब खां ॿुधंदासीं दीपलाई साहिब जेके विझारिया ख़ासि तौर ते जेका या जेके उन शयूं महिरबानी झूने जे साल गुज़ारिश कंदुसि। अॼु हिकिड़ा हिते ई हिन ई हाल में ॿ ॼणो हिकिड़ा इवेंट आहिनि। हिकिड़ो सलीम चन्ना जी वरी असां वटि मोटी अचणु ज़िंदगी या ईअं मौत सां जहिड़ो जोटे वरी ज़िंदगीअ जे ॿाहुनि में हलियो आयो वरी ज़िंदगीअ जे भाकुर में आयो ऐं वरी असां उनखे जेको ॾिठोसीं इहो असांजे लाइ हिकिड़ो मौजज़ो बि आहे ऐं हिकिड़ी वॾी माना उनजे सम्झो त उहो असां त ईअं आसरो ई ॾियण लाइ वेठा हुआसीं पर उहो आयो असांजे विच में उनजी जेतिरी ख़ुशी आहे असां सभिनी खे मां सम्झां थो हुनजो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। ॿियो मोहम्मद उस्मान दीपलाई ॿई जाखोड़ी इंसान आहे जाखोड़ी किरदारु आहे जेके ज़िंदगीअ में ख़ामोश न वेठा। मां मोहम्मद उस्मान दीपलाई खे उन वक़्तु ॾिठो जॾहिं आरिफ बरकी प्रेस हूंदी हिकिड़ी उनजे भरिसां इन जी क़ुरान प्रेस हुई। हे जेको रेशम गली ॾे वञिबो आहे ऐं जेकी हबीब बैंक जे वारो इहो जेको सॼो इहो इलाइक़ो इते उहा प्रेस हूंदी हुई। मां त उनखे उन में ॾिठो। उनजे साम्हूं पोइ शेख अब्दुल मजीद सिंधीअ जे पुट परवाज़ प्रेस जे नाले सां उहा प्रेस उते ई हुई। इहे 3 प्रेसूं हूंदियूं जिथे माना अदीबनि जो तमामु हिकिड़ो वॾो हल्को रोज़ाना उते गॾिबा हुआसीं। इवन अब्दुल वाहिद आरीसर जा किताब उन वक़्तु इन में आरिफ बरकी प्रेस में छपबा। मां सम्झां थो त जीअं फ़हीम ॻाल्हि करे वियो त
उस्मान डीपलाई साहब खे ख़लीफ़ा खे चङा न मिलिया। अॼु बि जेको उन जो कमु आहे, जेतिरो बि उन जो कमु आहे, उहो कमु ई जेकॾहिं छपराइजे त मां भायां थो त वॾो हिकिड़ो जेको आहे सो इल्मी इनक़िलाब अची वञे जेकर। पर उनखे ॼाणी वाणी ईअं बंदि करे रखियो वियो। मोहम्मद अली डीपलाई साहबु जॾहिं रिटायर थी आयो त उन वरी कुझु कमु शुरू करायो। उनखां पोइ वरी उहो ॼणो जेको ॼणो लोही संदूकनि में बंदि पियो आहे, उन ते को कमु न थियो आहे। जेकी ख़ान मोहम्मद ॻाल्हि कई त उन जी जेको आहे सो प्रेस या उन ते माली हिकिड़ो जेको मुसीबत अचे कड़की हुई, उन में हुन जो जेको आहे सो काफ़ी ॾिसो न, जेको माण्हू इन फील्ड में हूंदो, जेको धरतीअ जी ॻाल्हि कंदो, जेको ॿोलीअ जी ॻाल्हि कंदो, जेके पंहिंजे समाज जी ॻाल्हि कंदो, जेको इनक़िलाब जी ॻाल्हि कंदो, जेको आज़ादीअ जी ॻाल्हि कंदो, उहे इन सूर सख़्तियूं त सहंदो न। उन में को जेको आहे सो को अज़ाब, को उनखे अज़ाब नथा चई सघूं न। असां उनखे अज़ाब छो चऊं? इम्तिहान थी असां पाण शऊरी तौर ते उन रस्ते ते हलूं था। बाक़ी न त खोड़ जीअण वारा त आहिनि न, यूनिवर्सिटियूं भरियूं पियूं आहिनि। ॻाल्हि थी दॿाए जेको आहे सो माना PhD करण वारनि जो हिकिड़ो मकालो बि त ॾेखारे वञो। हिते जेके 5000 PhD वेठा आहिनि, हिकिड़ो मकालो बि न लिखियलु हूंदुनि। पर तव्हां असां मंझूं पंहिंजे ई हड़ूं घड़ूं पंहिंजा किताब रोज़ु छपायूं था वेठा। चाचो आशिक़ किताब थो छपाए, हिन ते PhD छो नथा ॾियो? PhD जी डिग्री ॾियो न, हिन खे ॾियो न, चाचे आशिक़ खे। यूनिवर्सिटीअ में जेको आहे जेके वेठा आहिनि उन्हनि खे तव्हां घुराए उन खां इम्तिहान त वठो त उहे के एॾा वॾा के जेको आहे सो ज़हीन ऐं होशियारु ऐं ॾाहा थोरा ई। बाक़ी हा, उस्मान डीपलाई साहब जो मूंखे यादि थो अचे त हूअं त हू ठीकु हो, हवा हले पियो, पीरनि ऐं मीरनि वॾेरनि ऐं जेको आहे सो हिते माल जेके वॾा जेके आहिनि पाण खे हू तीसमार खान ऐं तवंगर सम्झंदा, उन्हनि जी मुखालफ़त करणु त हुन जे कलम जो जेको आहे सो बुनियादी मक़सदु हुयो न। हुन जो कलम वहंदो ई ज़ुल्म जे ख़िलाफ़ु, ॾाढ जे ख़िलाफ़ु, ॾहकाज पोइ जेको बि उहो कंदो। हा, साईं जेम्स सैयद ते जॾहिं हिकिड़े पीर, सरहंदी पीर, हिकिड़ो किताबु लिखियो सिंध सुहारी, मां त उनखे उहो लफ़्ज़ चवणु न खपे पर चई थो छॾियां। हिते सभु अदीब वेठा आहियूं, उहो बि असांजी ज़िंदगीअ जो हिसो आहे, गंद कुंवारी चवनि। उन जेको किताबु लिखियो उन बेसलेस बुक जंहिंखे चइजे खणी, जंहिंजो को बुनियादी न हुजे, उन जो जवाबु असांजे हितां जे कंहिं बि साञा वंज न ॾिनो, कंहिं बि माण्हूअ उन जो जवाबु न ॾिनो। उहो जवाबु मोहम्मद उस्मान डीपलाई शेखुल मुशाइख जे नाले में ॾिनो। उन खां पोइ हुन ते मुसीबतूं इन पीरनि ऐं मीरनि ऐं वॾेरनि शुरू करायूं, सरहंदी पीरनि, जंहिंजो इक़्तिदार जे धुरियुनि ते असरु हूंदो। उन्हनि हुननि खे जेल में विझरायो ऐं जेल में विझण खां पोइ त हाणे ॾिसो न, पोइ जेसि ताईं वञी मालिकी थिए। मां ईअं पंहिंजे दोस्तनि में चवंदो आहियां, असां बि इन मरहलनि मूं गुज़रिया आहियूं त जॾहिं मुसीबत में ईंदा आहियूं न त माइट पोइ वेझो ईंदा आहिनि, पोइ नज़रियाती दोस्त बि वेझो न ईंदा आहिनि, पोइ चङा भला बि वेझो न ईंदा। घणा त खिलूं कंदा आहिनि त चङो थियो इहो जेल में वियो, चङो थियो त इन ते काई आहे मुसीबत कड़की। खोड़ असां वटि अहिड़ा माण्हू आहिनि न। मां हाणे उन ते कोन थो ॻाल्हायां, पर मोहम्मद उस्मान डीपलाईअ जी जेकी ज़िंदगी हुई न, पर सांघड़ नाविल सभिनी पुछंदव 150 किताबनि मूं हिननि खे नालो ई हिकिड़ो ई हूंदो, सांघड़ नाविल या ॿियो वरी शेखुल मुशाइख। पर मूं वटि उन जेके रिसालो कढियो मूंखे न, खोड़ रिसाला कढिया आहिनि। आख़िर में हुन उहो रिसालो हिकिड़ो कढियो, मूं वटि आहिनि उन जा कुझु पर्चा। उन में जेको मवादु आहे, जेकॾहिं अॼु बि असां उहो मवादु छपायूं न त हे अॼु जेके चई विया हिते त मुज़ाहिमत कान्हे का थी, अॼु बि जेकॾहिं उहो छपायूं त उन खां वधीक मुज़ाहिमतकार केरु बि न हो। उन खां उन किताबनि खां वधीक मुज़ाहिमत तव्हांखे किथे बि न मिलंदी हर लिहाज़ सां। हू जेकॾहिं लिखंदो हो त कंहिं मक़सद जे लाइ लिखंदो हो। असां वटि त हींअर बेमक़सदो लिखियो थो वञे।
लिखण बि पाण सम्झनि बि पाण, ॿियो को पढ़ंदो न हुनखे सम्झ में ई न ईंदो त हिन लिखियो छा आहे, छो लिखियो आहे, हिन जो लिखण जो कारज छा आहे, मक़सदु छा आहे, कुझु बि न। पर उस्मान डीपलाई साहब जे मां हिते अलाए कहिड़नि कहिड़नि ते यार हे चेहरूं ठहियल आहिनि, साईंअ खे बि ख़बर आहे, सभिनी खे असां साञा वंदनि खे ख़बर आहे, अहिड़नि माण्हुनि ते चेहरूं ठहियल आहिनि जो मां थो चवां त उहो चेयरुनि जी बेइज़ती आहे। त हिकिड़ी चेयर तव्हां उस्मान डीपलाई जे नाले में त ठाहियो न, जेको उहो उनजो सॼो कमु छपाए। मां त चवां थो त उन जे कम खां वधीक कंहिं बि मां भायां थो अहिड़ो मज़ाहिमती कमु कयो ई न आहे जेतिरो मोहम्मद उस्मान डीपलाई, हिकिड़ो सादो सूदो इंसानु। मां त उन सभिनी पुटनि सां अब्दुर्रहमान हूंदो हुउसि, उनजो पुटु, उन ॿियो हिकिड़ो तमामु प्यारो पुटु हुउसि डॉक्टर, उहो वीचारो जेको आहे सो जवानीअ में ई गुज़ारे वियो, पर उहो हम शिकिल हो उनजे मोहम्मद उस्मान डीपलाई जे। असां जॾहिं बि वेंदा हुआसीं, मां वेंदो हुउमि प्रेस ते न, पाण हू जेके अॻे ई न हूंदो हुओ कंप्यूटर, हूअ टाइप हूंदी, हिकु हिकु अखर खणी मिलाए ऐं पोइ पेज ठाहिबो हो, पोइ किताबु हूंदो हो, पाण वेही कंपोज़ कंदो, पाण कंहिं महिल उनजो पेज मेकिंग कंदो हो, पाण उहो सॼो असां अखियुनि सां उहो कमु उनजो ॾिठोसीं। ख़ैर अलाह हुनखे जन्नत नसीब करे, पर असांखे बि अलाह उहा तौफ़ीक़ ॾिए त उनजे इल्मु अदब, उनजे कयल कम खे छपाए आॾो आणियूं त असांजे लाइ सिंध ते उहो वॾो थोरो ई अहसान थींदो। पंहिंजे कम खे बहरहाल डॉक्टर उन्हनि खे जंहिं हिसाब सां, ऐं ख़ासि करे घर वारनि जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु हुनखे न वञणु खपे ऐं न वेंदो आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखिणो पवंदो। मोहम्मद उस्मान डीपलाई हिकु इदारो हो, उनजो कमु जेको आहे सो तमामु वॾो आहे। जॾहिं मूं MPhil जी थीसिस लिखी पे त जॾहिं ख़त वारे भाङे खे मूं ॾिठो त केतिरनि ई जायुनि ते जेके कहाणियुनि ते मोहम्मद उस्मान डीपलाई जा जेके हुननि ते माहिरानी राय जंहिंखे चइबो आहे, ऐं उहे अमीर सिंधी खे हुन मुखातिब थी या हुन ते जेके लिखिया आहिनि, उहे बि तमामु अहम शयूं आहिनि। हुन जेको कलम खयूं उहो ॾाढे जे ख़िलाफ़ु खयूं, ऐं ख़ासि करे सिंध में जेका पीर परस्ती न पर जाहिल परस्ती जेका चवंदुसि, त इहा जाहिलाना परस्ती जेका हुई उनजे ख़िलाफ़ु हुन कदम खयूं। ऐं समाज में जॾहिं बि हुन ज़ुल्म ॾिठो, दहका ॾिठो, त हुनजे ख़िलाफ़ु हुन कदम खयूं। वाक़ई सची चयो मंसूर त उनजी मज़ाहमत तमामु वॾे पैमाने ते हुई। उन करे हुन सठियूं ऐं मुख़्तलिफ़ ऐं हुन सां जेको घणो सॼो वास्तो रहियो घराणे सां असांजो मोहम्मद अली डीपलाई सां, असां हुनजे घर बि वेंदा हुआसीं ऐं उते बि मुलाक़ातूं थींदियूं हुयूं, ऐं बज़्म रूहरियाण में ईंदो उते मुलाक़ातूं थींदियूं हुयूं, ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम में बि मुलाक़ातूं हुन सां थींदियूं हुयूं। ऐं जॾहिं मोहम्मद उस्मान डीपलाई जो सबक़ु अञा निसाब में शामिलु न हो त असां उहे मुतालबा बि रखिया हुआसीं, उहो सबक़ु बि जेको आहे सो निसाब में शामिलु थी वियो। त हुन वाहिद माण्हू मोहम्मद उस्मान डीपलाई, मोहम्मद अली डीपलाई जंहिं पंहिंजे पीउ जे माना घणे में उन कोशिशि कई, जेतिरी हुन खां पुॼी सघी हुन तमामु घणी कोशिशि कई त मोहम्मद उस्मान डीपलाई ते जेको आहे सो, ऐं उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उहो कोशिशि कंदो रहियो। त डीपलाई साहिबु जीअं मूं ॿुधायो त हिकु इदारो हो, हुन ते असीं छा ॻाल्हाईंदासीं, असां त कुझु बि न आहियूं, तमामु वॾी शख़्सियत हो। सॼी ज़िंदगी जेको आहे सो हुन पंहिंजे अदब खे इल्म खे अर्पे छॾी, असीं खे सुर्ख सलाम पेश कई। मोहम्मद उस्मान डीपलाई सिंध जो शानाइतो किरदारु, क़ुरान मजीद जो शाइर, शाह लतीफ़ जो शाइर, सिंध परस्त ऐं सांघर नाविल वाक़ई बि सभई क़ौमी कारकुन पैदा कया। ऐं पीर साहिब पागारी जे ख़ानदान में जाम माण्हू उनजा मुरीद जेके उहे बि क़ौमी तहरीक में इन किताब जे करे शामिलु थी विया। सूर्य बादशाह ते ई हेॾो सारो
किताबु लिखियो वियो आहे, इन जे करे उहे शामिलु थिया हुया। ऐं सियासी कारकुननि जी तरबियत लाइ तमामु घणा किताब लिखिया, नंढा नंढा नंढियूं ॾिठो पियो। मूंखे शरफ़ हासिलु आहे त दीदार थियो साईं जो, सिंध टाइम्स जो नुमाइंदो बि थियुसि, उहो कार्ड अञा मूं वटि पियो आहे। ऐं सिंध टाइम्स जे बहाने सां दीदार थिया। पोइ साईं गवार जे आश्रम ते बि ज़रूरु वञिबो, ऐं साईं वरी पोइ चांहि जूं चुस्कूं जेके हलाईंदो हुयो उहे बि यादि आहिनि। उन्हनि दौर जूं जवानियूं, उहे जवान हुआसीं त वाक़ुफ़ु थियासीं साईं गवार जी मार्फत इलाहियुनि अदीबनि सां वाक़ुफ़ु थियासीं। हैदराबाद जा अदीब ऐं मदद अली सिंधी साहिब जे आश्रम ते साईं खे त ही दौर हुयो हिकिड़ो। वाकई सही ॻाल्हि आहे त ही तहरीकूं पैदा कंदड़ माण्हू हुया मोहम्मद उस्मान डीपलाई। हाणे ॿियो त कुझु नथा ॾेई सघूं, मिड़े लफ़्ज़नि जी भेट आहे उहा ॾियूं था। सिंध जी जल जे लाइ अॼु बि जंग जारी आहे। तव्हां सभिनी खे 12 अप्रैल ते दावत आहे। कराचीअ में 12 अप्रैल ते कराची सिंध आहे, छो जो कॉन्फ्रेंस सॾाई पई वञे त कराचीअ खे सिंध खां खसे अलॻि कयो। इन सिलसिले में असांखे एहतजाज आहे। सिंधी क़ौम खे सॾाए तव्हां साञा वंद इन सिलसिले में लिखण जी मदद कंदव त बि महिरबानी थींदी। आउं हिकिड़ो शाइरी वञा ॿ टे पेश करियां थो। आज़ाद सिंध खे ॾिसां अज़मत मिली वञे, मूं जहिड़े कम नसीब खे इज़त मिली वञे। आज़ाद सिंध खे ॾिसां इन खां वधीक छा भला रहबर को ॻोल्हियूं। इन खां वधीक छा भला रहबर को ॻोल्हियूं। इन खां वधीक छा भला रहबर को ॻोल्हियूं। भिट जे लतीफ़ लाल जी गुरबत मिली वञे। ऐं आज़ाद सिंध खे ॾिसां महराण मस्त थी वहे उन जे कंधियुनि मथां। महराण मस्त थी वहे उन जे कंधियुनि मथां। महराण मस्त थी वहे उन जे कंधियुनि मथां। सजननि सां सुबुह शाम जी सुहबत मिली वञे। हाय आज़ाद सिंध खे ॾिसां सिंध जी निजात लाइ सभई सिंधी कठा थियूं। सिंध जे निजात लाइ सभई सिंधी कठा थियूं।
दुख ॾाखिरनि अज़ाबनि दुख ॾाखिरनि अज़ाबनि ना फुर्सत मिली वञे हाय आज़ाद सिंध खे ॾिसां नीह सां निभावजो कसम आशिक खयो अथम नीह सां निभावजो कसम आशिक खयो अथम बन में हणा यार रे जन्नत मिली वञे हाय आज़ाद सिंध का ततीअ थदीअ का कान्हे वेल वेहण जी मतां थी हूंदा पेर न लही फिरनि नामर आलम अदीब इंतहाई मानारो साईं मोहम्मद उस्मान जी फलाए खे अल्लाह ताला जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए डीपलाई साहिब असां खां तमामु घणो अरसो अॻु में हो ऐं हुन इल्म जा जोहर ॾेखारिया लेखक जे सूरत डीपलाई साहिब धंधा ऐं पोया सभु कया डीपलाई साहिब सच गोर कलमकार हो हलीम दरसा वांगुरु ॾाढो इंसानु हूंदो डीपलाई साहिब जे ख़ानदान सां वास्ता संदसि पुटु अब्दुरहमान मेमन मुलाज़िम लोकल अकेडमी टंडो जाम ऐं साईं मोहम्मद अली डीपलाई सां तमामु सुठियूं मुलाक़ातूं थींदियूं मोहतरम वाहिद कांगड़ो जनरल सेक्रेटरी बज़्म रुझान संदसि ज़िंदगीअ जो मुकमिल तारीफ़ पढ़ियो उहो वरी वजा थींदो डीपलाई साहिब तमामु वॾो माण्हू जंहिंजो कलम सदाईं लेखारनि जे अवल सिफ़त जे लिस्ट में हूंदो आहे असांजे दोस्त खान मोहम्मद जलाल तमामु घणियूं यादगिरियूं डीपलाई साहिब जे बारे में महफ़िल खे ॿुधायूं आहिनि असांजे दोस्त सलीम चरण लाइ ही लफ़्ज़ कराइता थींदा माण्हू सभु न सुणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हू में मज़े अचे पियो आहे हाणे अचो त साथियो तमामु ॾाहनि स्कॉलरनि खां डीपलाई साहिब जे बारे में सारोणियूं ॿुधियूं आख़िर में साईं डीपलाई साहिब में उन जूं लिखणियूं अदबी दुनिया में ज़िंदा रहंदियूं आहिनि ॻाल्हि लाइ केरु उहो थोरो वक़्तु गुज़ारे हले वियो ॿार ख़ुशीअ सां ॾाढी थी त सलीम चवंदा माशाल्लाह सिहतमंद आहे जहिड़े हुन गुज़रियो आहे पंहिंजे हुन मां बीमारी मां या ॿियनि जे हिन मां अलाह साईं हुनखे अञा सिहत ॾिए वॾो सर किरदारु असांजो पुराणो साथी मुंहिंजो सर पुराणो साथी आहे तमामु असांजी हर मीटिंग में ईंदो कोटड़ीअ तॾहिं कोटड़ी में रहंदो डीपलाई साहिबु सर हिकिड़ो मीनार डीपलाई साहिबु जेतिरो बि दकियानुसी सोचे ख़िलाफ़ु कमु कयो उहो पंहिंजी जॻह ते आहे जेतिरा नावल लिखिया उहे तमामु जेके आहिनि उहे पंहिंजो मट पाण आहिनि डीपलाई साहिब जो हिकिड़ो अज़ीम हिकिड़ो कारनामो हो इनकलाबी ईरान केरु पढ़ियो हूंदो उहो असां साईं मोहम्मद जुम्मन जेको फनकार साहिबु आहे उन भाइटे और भाणे जो डीपलाई साहिब जी प्रेस में कमु कंदो जिते फिरदौस होटल आहे साम्हूं साम्हूं डीपलाई साहिबु वेंदो हेॾां साईं मैनेजर हूंदो उहो वेंदो रोज़ असां ईंदासीं असांखे थोरो फ्री ॾेई पना ॿुधाईंदो ईंदो बाबा हिकु सॼो नावल असां छपजण खां पहिरें असां उहो सॼो पढ़ियो डीपलाई साहिब रोज़ कचहरी थींदियूं तमामु घणियूं कचहरियूं थींदियूं उन खां पोइ डीपलाई साहिबु जेको आहे अधरंग हुयुमि आख़िरी में तमामु हुनखे तकलीफ़ हुई अच्छा अधरंग जी बां कोन शायदि कमु कंदी हुई वात खां थोरो ॻाल्हाइणु तमामु घटि थी वियो डीपलाई साहिब जो असां रोज़ वेंदासीं उन मैनेजर वटि कचहरी लाइ असां डीपलाई साहिब लाइ उन दीदार करण लाइ
मां ॾिठो त एॾो वॾो मज़बूत इंसानु दीपलाई साहिबु कि जेतिरो को दुनिया में कोन थींदो। हेॾी बीमारी सां जदोजहद हुन विड़ियो त सही, पर रोज़ु कमु कंदो, कॾहिं वेठो न। रोज़ाना असां ॾिसंदासीं, असां आफ़ताब मां निकिरी दीपलाई साहिब खे सलाम भरींदासीं, उते कचहरी कंदासीं मैनेजर साहिब सां। इलाही जेको कुझु हूंदो दीपलाई साहिब जो जेतिरो लिटरेचर हो ॾाढो पढ़ंदा हुआसीं। इनकलाब ईरान तमामु हिकिड़ो जंहिं दोस्त खे मिलियो हुजे या जंहिं पढ़ियो हुजे, तमामु बहितरीनु किताबु आहे, उहो पढ़णु जहिड़ो आहे। हिकिड़ो पनो पढ़णु जहिड़ो आहे। केरु इनकलाब थियो, औरत हिकिड़ी सुनिया जो नालो, उहो उन ते सॼो किरदारु जंहिं इनकलाब ईरान जो मतिलबु सॼो घरों घर पहुचायो, उन पहुचायो। दीपला साहिबु जहिड़ो को अज़ीम इंसानु शायदि ई मां सम्झां थो त पैदा थींदो, जंहिं हर शइ जे कसर हर दकियान जी सोच जे ख़िलाफ़ु जदोजहद कई। तमामु मज़बूत इंसानु हो। एॾो दुनिया में को मज़बूत इंसानु या राइटर असां हुन सिर्फ़ु अदब ते कमु कोन कयो आहे, इस्लाम ते कमु कयो आहे। इस्लामी सां हुन जा पढ़ंदो, उन हर हिकु खेत्र में कमु कयो। बैन अल-अक़वामी लिटरेचर ते कमु कयो आहे, बैन अल-अक़वामी जेको आहे सोच ते कमु कयो आहे। तमामु वॾो अहिड़ो राइटर असां दुनिया में कोन थो। बहरहाल हीअ अॼु ॿीहर प्रोग्राम कोन्हे को। अॻे साल 7 तारीख़ बिल्कुलु साईं जीअं असां दीपला साहिब खे बरसी में मल्हाई थी, हिन ई बस में रूहानी में शायदि कंहिं ज़िक्र कोन कयो आहे। उन में सर हिकिड़ो मां अॻु में बि ॻाल्हि ॿुधाई, अॼु बि तव्हांखे ॿुधायां थो। मूंखे जेको हुन साईं जो वणंदो आहे सर हिकिड़ो उस्मान दीपलाई जो हिकिड़ी ॻाल्हि, उहा इहा आहे त जेके लहाब हुकुमरान सऊदी अरब जा आहिनि, इन्हनि सभु ॾिसो त हज़रत बीबी फातिमा ज़हरा सलाम जो रोज़ो डरायो, इमाम सजाद जो रोज़ो उहो डरायो, इमाम हुसैन सलाम जो रोज़ो उहो डरायो, सभु डराए चुके। आख़िरी में हुन भागनि सोचियो त हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो डराईंदा, बाक़ाइदे प्रोग्राम हो। सभिनी रोज़नि खे चट कंदासीं, सऊदी अरब में को रोज़ो न हूंदो। दीपलाई साहिबु पाकिस्तान मां चओ, सिंध मां चओ, पहिरियों माण्हू हो जंहिं वॾो स्टेज वरितो, उन लाभियुनि खे उन लड़कारियो। ईअं निभागा कॾहिं न कढियो, ईअं जो चयो सॼी उमिरि तव्हां लोड़ींदो पिया, रसूला जे रोज़े खे तव्हां छेड़ियो आहे, तव्हांजा झुको ई झंड थींदो। ऐं उन खां पोइ अञा ताईं रोज़ो क़ाइमु आहे। बाक़ी सभु जेके रोज़ा आहिनि जन्नतुल बक़िया सॼी ढही वई, अञा ताईं ॾिसो को रोज़ो ठाहिण लाइ को तयारु कोन्हे। इहो सर मूंखे ॾाढो उनजो वणंदो आहे ऐं बिल्कुलु उन बाग में उनजो चवणु मञियो बि, उन सोच खे सलाम आहे सर, महिरबानी। ताक़तवर थी सॼे समाज खे सुधारे लाइ अॻिते आंदो ऐं माण्हुनि खे हिकिड़ो घस ॾिनो। इहे ई असांजा रहबर हुआ, मुफ़कर हुआ, अदीब हुआ, शाइर हुआ, सभु हुआ। ऐं सिंध हमेशह असांजो वतन रहियो आहे। सिंध असांजी अमर बि आहे ऐं असां जेको चाहियूं था, अॼु बि चाहियूं था ख़ुशहाली हुजे, बहितर थींदो त असां सभु गॾिजी इन ॻाल्हि खे खणूं त असां लाइ ज़ुल्म कहिड़ो आहे। उस्मान दीपलाईअ बि जेको ज़ुल्म ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो, उन में सभिनी खे निंदियूं आहे ऐं उन कलम जेको ताक़तवर थी उभरियो ऐं उहो उन्हनि खे जहिड़ो तीर थी लॻो। बहरहाल कुझु साईं जिन जी ॻाल्हियूं यादि किताब पढ़ी तव्हांजी सुवालु निंडू कढे नथो। इहो सिंध धरती हमेशह सुवारी ऐं दरेशन जी धरती रही आहे ऐं हमेशह अमन चाहियो थो, जंहिंमें असांजे मुफ़क्करनि, शाइरनि, अॻवाननि ऐं असांजे अॻवाननि सियासी लीडरनि जो वॾो किरदारु आहे। अॼु किरदार सां गॾु अमल हुअणु खपे, सचाई हुअणु खपे, नियत साफ़ हुअणु खपे। उन खां पोइ असीं अॻिते वधी सघूं था। बहरहाल मूं पक सुञाता हुआ धाड़े में, पंहिंजा हुआ बहरहाल इहे ॻाल्हियूं थियनि पियूं। पर अॼु जेको माहौल ठहे पियो, उन में बि असांखे अॻिते वधण जे लाइ कुझु तरीक़ेकार में तब्दीली करणी पवंदी ऐं नए नस्ल खे राह ॾेखारणी पवंदी। काफ़ी लिखियो हुई, पर हाणे टाइम थोरो आहे। साईं वारनि जी महिरबानी कुर्ब ऐं पछाड़ी में इहो चई ऐं पंहिंजो
विढ़ंदो 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 रंदसि जंगीअ मुंहिंजी जारी राति जारी रहंदी रेसी राति जारी रहंदी विढ़ंदो 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 रंदसि वाह 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 हलंदा हलो वधंदा हलो हलंदा हलो वधंदा हलो हलंदा हलो वधंदा हलो अञा शेकया टिडो अञा रूम मां रण अचे थी मता ईअं सम्झे त मुआ मोर सां वाह वाह बरी जिन बारी आउं जीअं थी हुन री साईं महफ़िल जा सदर साईं डॉक्टर प्रोफेसर काजी खादिम साहिबु साईं जवाहर नक़वी साहिबु ख़ान सिहत जे अञा वधीक सलामती जे उनखे वरी जमात जे अॼु ॾिठोसीं ख़ुशी थी मोहम्मद उस्मान जी पढ़ाई सिंधी अदब जो उहो लेखक ऐं कलमकार हुयो जंहिं सिंधी अदब में उन दौर में जॾहिं माण्हुनि में वहम परस्ती जहालत ऐं जागीरदारी समाज ॾांहुं जेको आहे वॾेरप जो हुयो राज हुयो उन दौर में हुन पंहिंजो कलम खयो ऐं कलम उन में जेको आहे उनजे ख़िलाफ़ हुन जिदोजहद कई जाखोड़ कई ऐं सिंध जे अंदरि नई सुजागी खे जनम ॾियण में हिकिड़ो पंहिंजो किरदारु अदा कयो डीपलाई साहब जा तमामु घणपासाई शख़्सियत हुयो सहाफ़ी हुयो अदीब हुयो उन सां गॾोगॾु हुनजो शुरात त हुनजी ज़ाहिर आहे तव्हां जेके हुनजा ॿुधा हुन जेके मज़मून लिखिया या जेके लिखड़ियूं हुनजूं आयूं उहे त ज़ाहिर आहे इब्तिदाई लिखड़ियूं हुयूं ऐं अॻिते हली डीपलाई साहबु पंहिंजो जेको आहे पंहिंजो रंग तब्दील कयो ऐं हुन हक़ीक़तुनि खे अॻिते हली सम्झियो ख़ासि तौर ते 54 खां पोइ 1 यूनिट जॾहिं लागू थियो त डीपलाई साहबु तमामु वॾी जिदोजहद कई 1 यूनिट जे ख़िलाफ़ु डीपलाई साहबु जिदोजहद कई उन सां गॾोगॾु सिंधी ॿोली जे बचाव ऐं बका लाइ डीपलाई साहबु ॿियनि अदीबनि सां गॾु हुयो ऐं ख़ासि तौर ते जॾहिं शरीफ़ कमीशन सिंधी ॿोली खे जेको आहे महदूद पे कयो त उन वक़्तु जिन सिंध जे ॿियनि आलमनि कोशिशूं कयूं उन में सिंध जे मुहबतनि सियासतदाननि कोशिशूं कयूं सिंध जे अदीबनि बि कयूं सिंध जे शागिर्दनि बि कयूं ऐं सिंध जे सभिनी रोशन ख़्याल तरक़ी पसंदि लेखकनि बि उन में भरपूर हिसो वरितो डीपलाई साहब उन दौर में ख़ासि तौर ते इबरत अख़बार जे मरफ़त तमामु वॾा एडिटर लिखिया तमामु उन जे लाइ तमामु घणी जेको आहे जिदोजहद कई डीपलाई साहब जो बुनियादी तरह जेके उन नावेल बि लिखिया आहिनि कहाणियूं बि लिखियूं आहिनि हू हिकिड़ो अहिड़ो शुरू में त अदीब अहिड़ो हुयो जेको ख़ासि तरह हुनजो मौज़ू जेको आहे इस्लामी अहया पसंदी हुई ऐं अहिड़े क़िस्म जा मौज़ू आहे पर अॻिते हली हुन सांघड़ जहिड़ा नावेल लिखिया ऐं बहितरीनु नावेल हुयो जेको सॼी हुर मूवमेंट में उनजो तमामु वॾो आहे न रुगो डीपलाई साहबु लिखियो आहे पर हाणे ताज़ो मूं गोबंद माली ते थियल PhD पे पढ़ी त उन में गोबंद माली बि नावेल लिखियो आहे इन खां अॻु में या लॻभॻि इन दौर में ऐं उहा जेका 98 जी 1898 जी हुर मूवमेंट आहे उन ते गोबंद जो नावेल बि आयल आहे त साईं जो इहो नावेल तमामु मशहूरु जेको थियो कहाणियूं बि हुन लिखियूं हुनजा जे ख़ासि तरह तर्जुमे में बि डीपलाई साहब जो हिकिड़ो किरदारु आहे हुन जेको बैन अक़वामी अदब मां ख़ासि तौर ते शुरा आफ़ाक़ किताब जेके तर्जुमो कया जेको मां नावेल मैक्सम गोरकी जो अमड़ जेको आहे नावेल जेको आहे मदर उहो जेको डीपलाई साहबु तर्जुमो कयो ऐं उहो असां पढ़ियो तमामु सुठो नावेल जेको आहे हुन तर्जुमो कयो डीपलाई साहबु ॿोली तमामु बहितरीनु इस्तेमालु कंदो हो सिंधी ॿोली हुनजी साहबु तमामु सुठी सुहिणी सलूणी हुई उन सां गॾोगॾु उन ॿियो बि नावेल हिकिड़ो तर्जुमो कयो साईं काजी साहब खे यादि हूंदो ज़रूरु साईं डांज़वार खे बि त उहो दारो रसन की आज़माइश उहो सिसी नेज़े पान जे नाले सां साईं तर्जुमो कयो उहो बि उन दौर में मक़बूल थियो ख़ासि तौर ते 80 जे ॾहाके में इहे नावेल स्टडी सर्कल्स में आशिक़ खे ख़बर हूंदी इहे पढ़िया वेंदा हुआ इंसान जी तारीख़ ते जेको इंसान जी इर्तिक़ा ते डीपलाई साहब जेको साइंटिफिक नुक़्ते नज़र खां किताबु लिखियो आहे उहो बि तमामु बहितरीनु आहे डीपलाई साहब जो इनकलाब ईरान जो ज़िक्र कयो इनकलाब ईरान उन दौर में सब्ते हसन साहब तमामु इनकलाब ईरान ते बहितरीनु किताबु लिखियो ऐं डीपलाई साहब सिंधी में इनकलाब ईरान जेको आहे उहो साणे में क़िस्तूं बि छपियूं पोइ वरी इहो सॼो किताबी सूरत में बि आयो त डीपलाई साहब जो इन लिहाज़ सां तमामु घणो कंट्रीब्यूशन आहे ख़ासि तौर ते अख़बार इबरत अख़बार खे में हुन नई जेको आहे हिकिड़ी जान विधी उन सां गॾोगॾु जेका मैगज़ीन जर्नलिज़म आहे ऐं उन में जेका रिसालनि में 72 रिसाला साणीअ बि साईं कढियो रिसालो ॿिया बि रिसाला कढिया हफ़्तेवार अख़बारूं बि कढियूं
त इन नमूने सां रिप्लाई साहब तमामु घण तरफ़ो कमु कयो आहे। क़ुर शरीफ़ जे तर्जुमे जी ॻाल्हि थी, तशरीह जी ॻाल्हि थी, इहो बहितरीनु रिप्लाई साहब जो कमु आहे। उन दौर में अरबी जिन माण्हुनि खे न पई पढ़णु अचे त उन्हनि खे सादी सिंधी में, सवली सिंधी में उन जी जेको आहे बुरहान जे नाले सां मुंहिंजे ख़्याल में साईं जो जेको आहे तर्जुमो आहे उहो जेको आहे उहो बि आहे। लतीफ़ साईं ते उनजो शाह जे रिसाले ते रिप्लाई साहब कमु कयो आहे। त मुंहिंजे ख़्याल में रिप्लाई साहब खे यादि करे बज़्म तमामु बहितरीनु कमु कयो आहे। अॻे बि हमीद सिंधी साहब रिप्लाई साहब ते चंद शख़्सियतूं हुयूं। बज़्म रूह रिहाण में हमीद साहब तमामु उनजी निमाया नमूने सां उन्हनि जा जेको आहे उनखे यादगिरी इन सां यादगिरी थिए थी। वाहिद इहो प्रोग्राम कयो आहे। रिप्लाई साहब सां ज़ाती तौर ते मुंहिंजी हिकिड़ी मुलाक़ात हुई ऐं उहा मुलाक़ात 1980 में थी रिप्लाई साहब सां। असां मोरो अदबी संगत तरफ़ां किताब पे छपायो साईं राशिद मोराई ऐं जेको आहे मिठल कमाराणी, इहे टई गॾिजी जिते हाणे वाहिद जी ऑफिस आहे मथे हेठि जमाली अंदरि प्रिंट प्रेस जमाली प्रिंट प्रेस हूंदी, उते रिप्लाई साहब सां कचहरी थी ऐं उहा मुख़्तसिर कचहरी हुई। रिप्लाई साहब जो ज़ाहिर आहे उनजो वधीक जेको इल्मी कमु आहे शख़्सी तरह त असांजो एतिरो लॻापो न रहियो जो चइजे, पर रिप्लाई साहब जो कमु सदाईं ज़िंदा रहंदो ऐं इहे असांजा तरक़ी पसंद ऐं वतन दोस्त अदीब आहिनि जिन जी जेका लाट ॿारियल आहे, जंहिंजे नतीजे में अॼु असां में हिकिड़ी सुजागी आहे, रोशन ख़्याली आहे ऐं इंसान दोस्ती आहे ऐं वतन दोस्ती आहे। जवाहर नक़वी साहब उनजूं मोहबतूं जो अॼु आया। वाहिद कांधड़ो साहब इंतिहाई मुतहरक अदबी शख़्सियत आहे जेका बज़्म रूह रिहाण ऐं रूह रिहाण रिसालो उन्हनि खे बाक़ाइदगीअ सां शाया कंदो पियो थो अचे ऐं प्रोग्राम कंदो पियो थो अचे। रिसालो कीअं थो शाया करे उहा हुनखे शाबस हुजे ऐं प्रोग्राम कीअं थो करे या हुनखे शाबस हुजे। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त प्रोग्राम कहिड़े में बि वञिजे, शिरकत कजे, पोइ उतां निकिरण खां पोइ चंद लम्हनि लाइ इहो ज़रूरु सोचिजे त इन प्रोग्राम मां हासिलात कहिड़ी थी, कहिड़ी नई ॻाल्हि ॿुधीसीं, कहिड़ी नई ॻाल्हि सम्झण लाइ मिली, कहिड़ी नई ॻाल्हि इल्मी ऐं पंहिंजो जेको आहे उन में वाधारो कयो। अहिड़े नमूने सां माण्हूअ खे पंहिंजो वक़्तु सजायो करणु घुरिजे। ॾींहं में जेतिरो पुॼी सघे थो ओतिरो पढ़णु घुरिजे ऐं जॾहिं बि मिज़ाज चवे ऐं दिलि चवे तॾहिं लिखणु घुरिजे ऐं पंहिंजी ज़िंदगी खे इन सफलता में गुज़ारिजे। इंसान में ॿ कैफ़ियतूं आहिनि, हर इंसान में उन जूं जबलती ॿ कैफ़ियतूं आहिनि, हिकिड़ो प्यारु करणु ऐं ॿियो कावड़ करणु। इहा हर माण्हूअ जी कैफ़ियत आहे। उहो प्यार बि कंदो, चिड़ंदो बि, विढ़ंदो बि। तंहिंजे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां जेॾीमहिल सुबुह जो निंड मां उथूं था त जेके ॿ शयूं आहिनि, नेगेटिविटी ऐं पॉज़िटिविटी, त पंहिंजे ज़हन मां नेगेटिविटी खे दूरि करण जी कोशिशि कयूं ऐं पॉज़िटिविटी खे पंहिंजे वजूद में, पंहिंजे ज़हन में उनखे वधायूं, जीअं असीं समाज खे सुठियुनि अखियुनि सां ॾिसी सघूं ऐं सुठी दिलि सां महसूसु करे सघूं। जेसिताईं मिज़ाज में इन शइ जो ग़लबो न आणिबो तेसिताईं न किताब पढ़ण लाइ सुठो लॻंदो ऐं न ॻाल्हि करण लाइ सुठी मिलंदी। तंहिंजे करे तव्हां सलीम चन्ना मुंहिंजो नंढे हूंदे जो दोस्त आहे। जीअं आशिक़ सभई चाचा आशिक़, ख़ैर मोहम्मद आशिक़ सोलंकी मुख़्तलिफ़ नालनि सां यादि था कनि, पर आशिक़ मुंहिंजो जवानी जो दोस्त आहे ऐं मां हिन जो बि दोस्त अबपुर, तॾहिं ही शाइरी कंदो आशिक़ अबपुरी जे नाले सां। ऐं असां सभिनी जूं हिकिड़ियूं उमिरियूं गुज़री वियूं आहिनि ऐं हाणे जेको आहे असीं ज़िंदगी जे उन ॾहाके में पिया हलूं जंहिं ॾहाके में माण्हूअ जो अंत त कॾहिं बि थी सघे थो,
पर हूअं जेको माण्हू जी एवरेज एज ॿधबी आहे उहा उन तरफ़ आहे। हाणे पोयां मोटी ॾिसण लाइ फ़क़ति इहा शइ आहे त असां कहिड़ियूं शयूं पंहिंजे पाछे में छॾियो पिया वञूं। तव्हां न ॾिठो त सलीम चना गुफ़्तगू कंदे ग़मज़दह थी वियो, हुनजे अखियुनि में पाणी भरिजी आयो ऐं हुनजो गलो जेको आहे उहो पंहिंजो जेको आहे सो हुनजो आवाज़ु जेको आहे उहो रोअण खां हल्को थी वियो। इहो आहे मौत खे ॾिसी मोटी अचण जी कैफ़ियत, मौत खे ॾिसी मोटी अचण जी कैफ़ियत। तंहिंजे करे मालिक साईं जा शुक्र आहिनि जो हू हुनखे ॿ भेरा हुन ज़िंदगीअ में पंहिंजो इन स्टेज ते वञी वरी मुठियो आहे। ऐं इहे मालिक जा हुन ते अलाह तबारक व तआला जा हुन ते करम आहिनि जो हू सालिम दिमाग़ आहे ऐं पंहिंजो उथी वेही सघे थो। ऐं हुनखे इन एंगल सां नंढे हूंदे खां ॾिसंदो पियो अचां। टियों चोथों ॾींहुं कंहिं माण्हूअ सां मुंहिंजी कंहिं आलिम सां कचेरी थी, कंहिं माण्हूअ खे आउं पसंदि न कंदो आहियां, हुन उनजो ज़िक्र कयो। मूंखे चई त इन सां गॾु मूंखे 4-5 साल वेझड़ाईअ में माना तमामु क्लोज़नेस में मुंहिंजा 4-5 साल गुज़रिया आहिनि, पर चई इन माण्हू कॾहिं बि कंहिंजी गिला न कई। त आउं जेको उनखे न पसंदि कंदो हुउसि, इन जुमिले ॿुधण खां पोइ मुंहिंजे दिलि में मुंहिंजे ज़हन में हुनजो हिकिड़ो नओं तस्वर पैदा थियो, हिकिड़ो नओं पंहिंजो कॉन्सेप्ट मुंहिंजे ज़हन में आयो त हिन लाइ त हीर आई हुई पर हिन लाइ हीर आई आहे। तंहिंजे करे मूं चयो त पंहिंजे वजूद मां पंहिंजे ज़हन मां नेगेटिविटी खे ख़तमु कजे। मिसाल इन में छा आहे, काज़ी साहिबु मुंहिंजो उस्तादु रहियो आहे, जेकॾहिं मां हिकिड़े उस्ताद खे ऑनर ॾिनो ऐं चवां त मुंहिंजो उस्तादु आहे या उनखे झुकी हथु ॾिनो, इन में हुनजी इज़त कान वधंदी। इन में मुंहिंजी जेका पॉज़िटिविटी आहे, मुंहिंजे वजूद में जेका चङाई आहे, चङाई जो जेको अंसर आहे उहो वधंदो, मूंखे उन सां रूहानी ख़ुशी थींदी। त पंहिंजो जेको आहे सो सलीम चना साहिबु उनजे लिखण जे सिलसिले में हिकिड़ी जुदा वेहक थींदी, उन में माण्हू उन ते हिकिड़ी राय क़ाइमु करे सघंदो त उन जूं लिखणियूं जेके आहिनि असांजे सोसाइटी में, समाज में, सिंधी अदब में उन्हनि जी केतिरी हैसियत, अहमियत ऐं वक़्त आहे उहो फ़ैसिलो करे सघूं। पर शख़्सी तौर ते सलीम चना साहिबु उन पॉज़िटिविटी वारी पंहिंजो जेको आहे उन में थो अचे त हो कंहिंजी हुन लाइ सभई हिक जहिड़ा आहिनि, माना सभिनी सां मुहबत करण वारो माण्हू, सभिनी सां प्यारु करण वारो माण्हू। सोसाइटी खे इन माण्हू जी बि ज़रूरत आहे, सोसाइटी खे इन जी ज़रूरत कान्हे का त माण्हू कॾहिं इहो मिसाल तव्हां करे ॾेई सघो था, मूं कयो आहे ऐं मूं बार हा कयो आहे। को माण्हू तव्हां गाॾी ते चढ़ियो पिया अचो, साम्हूं ॿिए माण्हू जी गाॾी पई अचे, गाॾियूं साम्हूं अची वियूं, घटी सोढ़ी हुई, हाणे पोइ ते केरु करे, हू चयो तूं पोइ ते थी, हू चयो तूं पोइ ते थी। पर वरी जेकॾहिं हुनखे हथ दॿा ॿ दफ़ा तव्हां पीओ मां पोइ ते कयां थो, त हू चयो न न न तव्हां पीओ मां थो पोइ ते कयां। यानी की जेको माण्हूअ जे वजूद में जेका पॉज़िटिविटी आहे उनखे जेसि ताईं वधाइबो न तेसि ताईं समाज ख़ूबसूरत अखियुनि सां नथो ॾिसी सघे। तंहिंजे करे सलीम चना साहिब में इहा उनजी जेका पॉज़िटिविटी आहे उहा मूंखे पसंदि आहे। मुंहिंजो नंढे हूंदे दोस्त आहे, मालिक साईं उनखे सिहत ॾिनी आहे, असीं सभु उन ते पंहिंजो सराहा आहियूं, ख़ुशि आहियूं। डिपलाई साहिब जे हवाले सां इदरीस चतोई साहिबु मुफ़सिल नमूने सां ॻाल्हायो। डिपलाई साहिब सां मुंहिंजो हुनजा आख़िरी जेको ॾहाको हुयो, 12 साल जेके आख़िरी हुया उहे मुंहिंजा हुन सां वेझड़ाई वारा गुज़रिया। हुनजी पंहिंजो सिंध टाइम्स अख़बार हूंदी हुई, रोज़ाना सिंध टाइम्स, ऐं इन ज़नानी अस्पताल जे साम्हूं हुनजी प्रेस हूंदी हुई। ऐं उन जे ज़माने में ई हुनजा फर्ज़ंद बि आहिनि, मोहम्मद अली वारा गुज़ारे विया आहिनि शायदि, पर हुन जेका न्याणी हूंदी हुई सुरैया सोज़, उन डिपलाई साहिब जी हयातीअ खां वठी डिपलाई साहिब जे गुज़ारे वञण ऐं गुज़ारे वञण खां पोइ जेसि ताईं मैडम सुरैया ज़िंदा हुई तेसि ताईं हू डिपलाई साहिब जे कम खे, बल्कि हुनजी PhD उन ते आहे, हू उन ते कमु कंदी रहंदी हुई, उन ते ॻाल्हाईंदी रहंदी हुई ऐं उन जे फॉलोअप में शयूं ॾींदी रहंदी हुई। उन खां पोइ वरी सुरैया जो जेको पुटु हुयो ऐं डिपलाई साहिब जो ॾोहिटो ज़फ़र इक़बाल, उनजो नंढो भाउ जावेद
उहे पंहिंजी वालदा वांगुरु पंहिंजे नाने खे उहो यादि कंदा रहंदा हुआ, उनजी ख़िदमत कंदा हुआ। मूं हमेशह पंहिंजो डिपलाई साहिब ताईं मुंहिंजी रसद हुनजे घर ताईं हुई। हुनजो घर महल हुओ गांधी खाते में फिरदोस सिनेमा हूंदी, उन फिरदोस सिनेमा खाली कोर्ट ॾे थो अचे जिते हिन खाॿे पासे उन पासे हुनजो हूंदो घर, पर उहो हवेली हूंदी हिकिड़ी तमामु आलीशान हवेली हूंदी हुई। त हू उते घटि माण्हुनि खे घुराईंदो हो, पर डिपलाई साहिब जी महिरबानी आहे जो आउं उते बि हुनखे सां मिलंदो हुउसि। ऐं हुनजो पसंदीदा केक हूंदो हुउसि, केक स्लाइस जेके आहिनि उहे केक स्लाइस ऐं पेप्सी कोला ॿई हुनजो पसंदीदा हूंदियूं हुयूं। उहो पेप्सी कोला पीआरींदो, चांहि पीआरींदो, केक स्लाइस बि खाराईंदो। त उहो जेके 10-12 साल डिपलाई साहिब सां गॾु गुज़रिया, हुन खां सिखण जो मौक़ो मिलियो। ऐं मनसूर कादिर चुने जो सही थी वियो त डिपलाई साहिब ते कमु थियणु घुरिजे। हुनजे लिखणनि खे नए सिर उन्हनि जो हिकिड़ो रिव्यू कयो वञे ऐं उन्हनि ते हिकिड़ो पंहिंजो ख़ूबसूरत मुक़दमो लिखियो वञे, जीअं डिपलाई साहिब जे लिखणनि खे हमेशह लाइ महफ़ूज़ ऐं मुस्तनद राय सां महफ़ूज़ करे सघिजे। त आउं वरी बि पंहिंजे प्यारे वाहिद जो थोराइतो आहियां, जंहिं पंहिंजो जेको आहे सो डिपलाई साहिब ऐं सलीम साहिब जे हवाले सां अॼोके हिन गॾिजाणी खे मुनक़द कयो। वधीक साईं काज़ी साहिबु इन ते ॻाल्हाईंदो। तव्हांजी वॾी महिरबानी। डिपलाई साहिब ते ॻाल्हाईंदो। अॻे बि राय आई हुई त तव्हीं कंहिंजो बि ॾींहुं मल्हायो त बस में रूह रिहाइण जी कार्रवाई जारी रखो ऐं जेके ख़ासि माण्हू हुन ते ॻाल्हाइनि ॿियो भले पंहिंजो अफ़सानो पढ़नि मज़मून पढ़नि, उहो इहा त बि संगत में थींदो आहे। ऐं ॿियो त मां जो शाह साहिब खे किताबु मिलियो तोहफ़े में ऐं पेन लाइ पंहिंजी तरह तोहफ़े ॾिठो आहे, उन सां उहो लिखंदो पियो। मूं चयो मरी वियासीं, हेतिरो हिननि ॻाल्हायो आहे, वरी हीअ एतिरा नोट्स पियो वठे। ऐं हिन त असांखे मूंखे उहो यादि आयो त असांजो मज़हर सिद्दीकी साहिबु हर तकलीफ़ में नोट्स वठंदो, वाइस चांसलर हूंदो सदार कोन कंदो नोट्स, वरी ॻाल्हाईंदो बि ॻाल्हि। हिकिड़ी बार मूंखे मस्तु हीअ हेतिरा नोट्स था वठो, ॻाल्हायो त कोन था नोट्स इन जे बारे में। चई ॻाल्हि तई अधी वियो, तई मथे पियो था, तव्हांखे ख़बर कान थी पए, तई ॻाल्हाए रहिया वञो। मूंखे ॾाढो अहसासु थो थिए मूंखे ॿुधनि पिया, कोन पिया ॿुधनि, को होॾां पियो निहारे कढा, उन करे आउं घबरायल हूंदो आहियां। ऐं ॿी ॻाल्हि त जेको नोट्स कोन वठंदो आहियां, जेके चङियूं शयूं थींदियूं आहिनि, ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, उहो लिखंदो आहियां। ईअं घर वञा इहे वरी हलाईंदो, उतारींदो आहियां त भई इहा ॻाल्हि फलाणी चई फलाणी चई। जीअं अॼु इलाही साहिब ॻाल्हियूं थियूं, डिपलाई साहिब जी पहिरीं डिपलाई साहिब सां उनजी तारीफ़ थी ऐं पंहिंजो गुफ़्तगू थी। सभिनी चयो त बेशुमार किताब लिखी ईअं कई, पर असांजे इदरी साहिबु थोरो ॿिनि किताबुनि जो नालो वठी ॿुधाई त हुन तर्जुमो कया, इज़ारो वसन कया वग़ैरह। त डिपलाई साहिब जा जेके इस्लामी किताब, डिपलाई साहिब ऐं असां मुंहिंजो वालिद 1907 जी पैदावार आहे, डिपलाई साहिब शायदि 1904 जी पैदावार, माना मुंहिंजे वालिद साहिब। असांजी मुलाक़ात वरी एतिरी थी जो 15-20-25 साल असीं गॾु रहियासीं। उहो दौरु हुई असांजे फू जवानी जो दौरु, इम्तिहाननि जो दौरु, कॉम्पिटिशन जो दौरु। CSS जी कॉम्पिटिशन में मुंहिंजे खुफ़िया रिपोर्ट में लिखियो पुलिस त हीअ रोज़ु शाम जो घरां निकिरी ऐं पहिरीं वञे थो हफ़ीज़ कुरैशी जे घर, जेको GS जो लीडर आहे, तंहिंखां पोइ वञे थो मोहम्मद उस्मान डिपलाई जी प्रेस ते, जेको चहिरियो आहे ऐं फलाणा आहे। इहो मुंहिंजे ख़िलाफ़ु कयो, हालांकि ईअं कोन हो, इहे ॿई मुंहिंजे रस्ते में हुआ। ऐं पंहिंजे अख़बार खाद में वधंदो वेंदुसि। त हाणे हीअ जॾहिं हूंदा हुआ त हफ़ीज़ त हुजे या न हुजे, भई घणा चकर हणी जो डिपलाई साहिबु वेठो हूंदो ऐं तव्हां मां कंहिं हुनजे पुट जो नालो कोन वठी सघिया, हबीबुर रहमान जेको हुनजे वालिद जो नालो हो, हुनजे पुट जो नालो। डिपलाई साहिबु हिकिड़ो विजनरी माण्हू हो, हुन वटि हिकिड़ी विजन हुई पंहिंजी। ऐं हीअ जेके तव्हां चओ था न ॿ इंसान में नेगेटिविटी पॉज़िटिव, इंसान जूं 9 इंस्टिंक्ट्स आहिनि, 9 रस आहिनि। ऐं हिंदी में 9 रस आहिनि, ग्रीक में 5 रस आहिनि। त तव्हांखे यादि हो मूं प्रोग्राम शुरू कयो महिराण में 7 रस, मूंखे हिकिड़ो रस तव्हांखे सिंधीअ में वधाए थो, छो जो क्रोध रस आहे, शर्मगार रस आहे, ऐं इहो जेके बि प्यार मोहबत नफ़रत दुश्मनी सभु, पर अदब जो रस हो मां तव्हांखे नओं मूं टर्म ठाहियो, जेको असां हलायो 3 साल प्रोग्राम। डिपलाई साहिबु
पहिरीं ॻाल्हि त आई त हिन जी तबियत में हिकिड़ो रद्द अमल जो तमामु घणो दख़ल। हिकिड़ी फिल्म आई न अल्बर्ट पिंटू को गुस्सा क्यों आता है, डीप लाइफ हली विया हूंदी हिन गुस्सा क्यों आता है। हुनखे जेको माण्हू मूंखे ॿुधाईं पंहिंजे घर में पाण पंहिंजे पींघे में वेही लुड़ियो ऐं मां कुर्सीअ ते वेठो मूंखे चई त मूं पहिरियों अफ़सानो लिखियो इंसान ऐं चंड ऐं इंसान। ऐं उहा कलाम पाक जी का आयत आहे त असां इंसान खे बहितर करे पेश कयूं, हिन हुनखे चंड खे बहितर करे पेश कयूं। मुंहिंजे तो त ग़लति कमु कयो कलाम पाक चई मूंखे हो इन वॾेरो या छा जेको मूंखे उनखे बेइज़ती करणी मूंखे इन सां कोन हिन में छा लिखियलु आहे मूंखे कोन्हे। छो जो वॾे सां छा सां तव्हांखे हिकिड़ी ख़बर हूंदी जेके घटि माण्हुनि खे शायदि ख़ैर मुंसाफ़ हुजे या त हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो थियो हाल में जो को माण्हू पंहिंजी ज़ाल शादी करे आयो अची विए पंहिंजे मुर्शिदनि में ज़ाल खे मोकिलियईं, उन ज़ाल खे महिनो रहायो वेठा। पोइ ॾिठो अख़बार में अची प्रेस कॉन्फ्रेंस कई हैदराबाद में अख़बार जे दफ़्तर में की मूंसां वियल आहे मुंहिंजी ज़ाल वठी आयो त साईं जो सलाम करिजे चयूंसि त बीवी साहिबनि चयो त हिकिड़ो ॾींहुं सां रहे इहो ॾींहुं रहियूं कि हफ़्तो खनि मूंखे मानियूं वणियूं ॾाढियूं मौज पियो खां कोफ्ता पियो खां इहो पोइ मुंहिंजो ज़ाल मूंखे ॾिठो पोइ हाणे उहो ज़ाल वठी उहा ज़ाल मिली ऐं पर वॾो इशू थियो तमामु हिकिड़ो यानी जेको नेशनल लेवल ते हलियो त इहा हिन कावड़ आई उन ते हिन लिखियो अहिड़े तरीक़े सां हिन इबरत जेका हुई सां हिन छा कंदो डीपलाई साहिबु 8-10 साल हिन जे डिक्लेरेशन वरितो पियो। असां पुछंदासीं न हेतिरा साल डिक्लेरेशन वरितो की भाई हिकिड़ो कढूं था बंदि करे छॾनि ॾिसो न हाणे माण्हू जो दिमाग़ किथे ॿियो बंदि करे छॾनि वरितो त ईअं इबरत जॾहिं पॉपुलर थी वई त काज़ी अकबर वारनि 25,000 रुपया ॾेई ख़रीद कई। या इबरत अख़बार हू त नंढो रिसालो कढंदो न पीले टाइटल सां जॾहिं इहा निकिरंदी असीं बि नंढा हूंदा हुआसीं किताब ईंदा मुख़्तार कारनि वटि 50 जो बंडल पोइ बाबा ठपेदारनि जे रहंदो असीं कोन पढ़ी सघंदासीं पर हुनजो मिस्र जो चंद ऐं फलाणो इहे सभु जेके आहिनि सादिक हुसैन सरदरवी ऐं पंहिंजो रईसमन जाफ़री जे किताबनि जा इस्लामी किताब इहे हुननि जा तर्जुमा कंदा। हिकिड़ो ज़मानो अहिड़ो हूंदो जॾहिं तर्जुमे ते घणो करे माण्हू राइटर जो नालो कोन लिखंदो पंहिंजो लिखंदो। मुमताज़ मिर्ज़ा तर्जुमो कयो हुनजो मोपासन जे हिकिड़े मशहूरु अफ़साने जो नेकलेस जी हार जो उनजो तर्जुमो कई हार जे नाले सां जेको असांजे कंहिं दर्सी किताब में शामिलु आहे मुंहिंजे ख़्याल में ऐं मुमताज़ मिर्ज़ा जे नाले सां लिखियलु आहे हुन में कोन लिखियलु आहे त हीउ नेकलेस हुनजो आहे। पोइ जॾहिं मूं नेकलेस पढ़ियो तॾहिं मूं सम्झो त मुमताज़ मिर्ज़ा उतां तर्जुमो कयो। त हिकिड़ो ज़मानो अहिड़ो हो जॾहिं हिंदी राइटर्स जेके आहे से बि अंग्रेज़ी किताबनि जा तर्जुमा कोन कंदा एडॉप्शन माना सम्झा त हुन किताब साॻियो पर शहरनि जा नाला पंहिंजा बदिलाए जीअं मिर्ज़ा साहिबु कयो आहे शहज़ादो बहराम मैकबेथ खे त ईअं उहे बदिलाए कंदा त जीअं माण्हू नाला सम्झी सघनि पर अंग्रेज़ी नालो सम्झ में कोन ईंदो। अंग्रेज़ी किताब हूंदा अंग्रेज़ी एमिलिया ब्लैक रॉबर्ट ब्लैक शेरलॉक होम्स ऐं माण्हुनि खे पढ़णु कोन ईंदा त उन्हनि खे वरी मुस्लमान करे या हिंदू करे पंहिंजे नालनि सां ऐं जेरी चयो त भॻवान ई सोगंदो आहे जेरी अंग्रेज़ वरी भॻवान ई सोगंदी कीअं हू घाट जी ॻाल्हि कंदो भॻवान जी ॻाल्हि कोन कंदो। इहो हिकिड़ो अहिड़ो ज़मानो हो जंहिंमें इहा का ख़राबु ॻाल्हि कान हुई पंहिंजे पसंदि जी हर शइ लिखनि। ॿियो त रद्द अमल हूंदो हुन तबियत में जॾहिं ॾाहिरी मुगल रंग महल किताबु छपियो हो त टीपलाई साहिबु फौरन ॾाहिरी रंग महल शेवा जी शीश महल किताब छपिया ऐं पोइ वरी संस औलाद वरी चयो त न बाबा अहिड़ो कोन हो जो लिखंदो ईअं कॾहिं अहिड़ो कोन हो हालात अहिड़ा हुआ माण्हू जे हालात में रहे थो उन्हनि खे जेसि ताईं नथो सम्झे उन्हनि जे मुताबिक़ कमु नथो करे त आउटडेटेड आहे या त पुराणो आहे या वधीक नओं आहे अञा उहो ज़मानो आहे ई कोन्हे या पुराणे ज़माने में टीपलाई साहिबु यकदमि उनजो जवाबु ॾींदो ऐं हू चवंदो मूंखे पंहिंजो मक़सदु हासिलु करिणो आहे मां हुकार करो। उहे ज़माना अहिड़ा अजीब ग़रीब आहे। टीपलाई साहिबु जॾहिं वॾे पली साहिबु 20 साल नौकिरी करे इहे ॿुधी चला 20 साल नौकिरी कई 20 साल नौकिरी करे जॾहिं चई त पहिरियों भेरो जॾहिं मीर ख़ास में बैदुआन हाफ़ फ्राए करे उल्टी अची वई। उहो ज़मानो अहिड़ा अजीब अजीब ग़रीब आहे। टीपलाई साहिबु जॾहिं 20 साल नौकिरी करे
हीउ छा आहे कचो बेलो खणी आयो त हुन चयो त न न इहो तरीक़ो आहे हाणे मां रोज़ हाफ फ्राए खां थो त इन करे अहिड़े क़िस्म जो वॾेरनि सां रही चई टाइम थिया 4:30 मूं चयो वॾेरे खे 4:30 थिया आहिनि यार अरबा जो ॾींहुं आहे हुनजो न खमीस ॾींहुं आहे 4 ॾींहुं आहे लिखियो पिया आहिनि जीअं खमीस ॾींहुं पोइ चईं खां मूंखे नफ़ो थी भेण मां कनि खां चवंदा टाइम बि असांजी मर्ज़ी जो चओ छा हुजनि 5 तो 6 ते हा ठीकु आहे 6 हींअर राति आहे ॾींहुं आहे जी राति आहे 6 आहे हिते आयो त चई हिते अची हुन वक़्त में बहस न हिकिड़ो टोलो आहे अदीबनि जो हू चवंदो ख़ुदा कोन्हे हीअ कीअं हीअ ॿोली माण्हू न ॿोली माण्हू बिल्कुलु ॿोली उहो माण्हू वञी हथु कयईं हुनजी जीअं त मूं ॿुधायो तूं चई थो अच्छा तव्हां चई माफ़ु करियो केरु थरी हुजे माइंड न करे पोइ थरी ब्लंट थियनि था बोल्ड थियनि था हू ॻाल्हाइनि डायरेक्ट था मूं इलाही थरी ॾिठा आहिनि जाम साथी समेत ॿिया बि त उहो मुंहं ते चई छॾींदा आहिनि हुनखे इहा ख़बर कान पवंदी आहे त इहो जुमिलो हिते न चवणु खपे इहो वरी हिन मौक़े ते चवणु खपे वरी चई छॾींदा आहिनि त हीअ बि ईअं बोल्ड हूंदो ऐं डीपलो ठर आहे ऐं हू साईं कहिड़ो हुजे चाचो ख़ैर मोहन कंहिं ॿिए न हुन चयो असांजे दोस्त खे डे पलाई कोन्हे डी पलाई आहे डे पलाई ऐं तूं इंग्लैंड मां पढ़ी आहीं त डी पलाई खे डे पलाई थो पढ़ी उहा डी पलाई माना डीपले जो डीपलो शहरी माने नाले सां मशहूरु आहे न त डी पलाइनि खे पुछे केरु इहे डी पलाई सभु जॻह ॾिसो था न अंग्रेज डॉक्टर इंजीनियर इहे कोटा में आयल अथनि इहे मैदानी इलाइक़नि जे 60% मार्कुनि जे भेट में 30% खणी इहे कोटा में आया आहिनि सोचो न सभु छो सभई इहे डी पलाई आहिनि काज़ी छो कोन्हनि इंजीनियर छा छो कोन्हनि सभई इंजीनियर उहे तूं वारा छो कोन्हनि डी पलाई छो डी पलाई कोटा थर वारा माण्हू कोटा में आया ख़ैर उहो त हुन जो पंहिंजो मसइलो आहे हीअ बि कीअं थो चई ख़ुदा कोन्हे त हुन अॻिले चयसि ऐं किथे जा ख़ुदा कोन्हे अला आहे कि पोइ भला आहे त किथे आहे या आऊं आहियां चई इहो मूंखे पहिरियों धकु लॻो जेको माण्हू चवंदा आऊं अला आहियां ऐं पोइ उहो माण्हू बेस्ट फ्रेंड थी वियो बेस्ट दोस्त थी वियो टी पलाई साहिब जे बेस्ट फ्रेंड्स में हा मौलाना गुलाम गिरामी शेख अली मोहम्मद इब्न हयात मोहन बेस्ट फ्रेंड्स गॾु हिननि जो साईं जो छातो हूंदो आहे माण्हू उहे ॿिया माण्हू ऐं असां हुननि जा औलाद मोहम्मद अली मूंखां 4 साल वॾो मूंसां गॾु ई हो यूनिवर्सिटी में ऐं अब्दुरहमान जी नंढे भाउ जो क्लास फेलो आहे हिन जो हूंदो दरिया ख़ान जो लाड़ खां गॾु कई हूंदी नसीम रेखा हूंदी साहिब हिननि सां गॾु पढ़ंदी सुरैया असां वटि पढ़ी आहे सिंधी मीडियम मानी थी आहे ऐं हुन इलाही कमु कयो आहे पर शायदि औलाद या मुरीद जेकॾहिं लिखंदो त उहा ॻाल्हि पोइ मज़ो न कंदी आहे कोशिशि करणु खपे त अणधुरियो माण्हू लिखे जेको रिसर्च करे सघे ॿियो हिकिड़े दोस्त चयो त थीसिसूं लिखियूं एतिरियूं ॾेखारियो किताबु ॾेखारियो अड़े बाबा थीसिस आहे किताबु थीसिस न हुजे किताबु न हूंदो त कीअं हिनखे PhD मिलंदी ऐं PhD नालो को इल्म जो कोन्ह अथव PhD मैथडोलॉजी नालो आहे माण्हू सम्झंदा त काज़ी ख़ादिम जे कहाणियुनि जो जाइ थो इहो PhD थी वञे ईअं कोन्हे मैथडोलॉजी त कहिड़े तरीक़े सां लिखिजे उहो उन खां पोइ आहे तव्हांजे लिखण जो टाइम हिते असांजा माण्हू PhD लिखी थीसिस लिखी माण्हू मरी था वञनि और थीसिस मरी थी वञे रुॻो नाले में थीसिस तॾहिं ज़िंदा रहे थी जॾहिं छपिजे थी पोइ माण्हू तनक़ीद कनि था असां वटि माण्हू ईंदा अॼु साईं हिन जो मौज़ू आहे हज़रत जनाब कुदसरा फलाण साहिब जूं जे इल्मी काविशुनि ते तनक़ीद ॼायो मूं चयो अॻु ई तव्हां हुनखे हज़रत जनाब छा छा चई छॾियो हाणे तनक़ीद तव्हां में कहिड़ी हिमत आहे नालो लिखो फलाणो शाइर चई नालो कीअं लिखूं अदब मूं चयो एतिरो अदब कंदो तनक़ीद कान थींदी तहक़ीक़ कान थींदी छो जो पोइ उहा ई तहक़ीक़ थींदी त साईं कलंदर लाल शहबाज़ जे पास हुतां गुल पखी थी निकितो ऐं मखदूम हुतां मगरमच्छ थी निकितो दरिया में टकराए तूं वॾो या आऊं वॾो इहे ॻाल्हियूं छा छा करे सघे थो हिन जो धंधो आहे हिते इन ॻाल्हियूं करे माण्हुनि खे
करे ऐं ॿियो असां एग्रीकल्चर एरिया जा माण्हू आहियूं, असां इंडस्ट्रियल एरिया जा माण्हू न आहियूं। असांजी सोच में ऐं इंडस्ट्रियल एरिया जे माण्हुनि जी सोच में फ़र्क़ु आहे। छो जो असांजी सोच एग्रीकल्चर माण्हू आहियूं, असांखे अलाह कंदो ककर ईंदा मींहुं वसंदो, पोइ अलाह कंदो त ककर वसंदा, अलाह कंदो त दरिया में पाणी ईंदो, अलाह कंदो त अचे कमर चाचो ठाहियो आहे भाई चयो थी आहे पंहिंजो आशिक़ अलाह कंदो त महिरान ते हीअं वरी बाबा अलाह कीअं कंदो महिरान ते तव्हां 50 पुलियूं ठाहे छॾियूं आहिनि, घर जी ठाहे छॾियूं आहिनि, पाणी ॿाहिरि भले वियो न घराइजी वियो। पुट खां पोइ पोटा थिया, पोटनि जा पोटा थिया, उन्हनि जा पोटा थिया, त अञा उन ॾाॾे खे यादि कयो वेठा, उहो छा थी कंदो हाणे उनखे सुञाणंदो कोन। सो इहे सभु शयूं जेके इहे दीपलाई साहिब जेको आहे उन जो चवां आम ॻाल्हि बि दीपलाई साहिबु रधे मोल वारो हूंदो ऐं मुसलसिल जेका बि ॻाल्हि सम्झो हुनखे पहिरें में न आहे उन ते बीह रहंदो थिया ग़लति ऐं मुहबत करण वारो हिकिड़ो असां अदीबनि खे हुन जेको दीपलाई साहिब सां गॾु ग्रहण सां इन्हनि ॿिनि माण्हुनि असां अदीबनि खे ॻंढे रखियो ऐं जॾहिं शेख अली मोहम्मद में शामिलु थियो त अदीबनि खे बि ॻंढे रखियो। ऐं ईअं जो तव्हांखे लॻंदो त तव्हांजो माउ पीउ घर में कोन ठाहिनि ॿाहिरि पियो ठाहिनि। बेफ़िक्रा थी असीं हिननि सां गॾु प्रेस क्लब में वञी वेंदासीं, कराची में वञी वेंदासीं, गाॾी खाते जा चकर सुल्तान जे दुकान ते फुटपाथी दुकाननि ते अख़बारूं पढ़नि, इन्हनि सां गॾु असांखे परवाह ई कान हूंदी। त हिननि जो मुहबत ऐं प्यारु जो अंदाज़ इहो जे सेप्टेम्बर वारी वार में असीं 1 बजे अख़बार मां निकिरंदा हुआसीं, असीं 1 बजे अख़बार मां निकिरंदासीं, चवंदो वरी ॾाई आहे ग्रामी सां साधन जो किलो पास हाणे छा साल छॾिजी पियो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हिननि खे वञूं था। पर हिन जे इहे जेके जखोड़ी अदीब आहिनि ऐं जिन असांखे रस्ता ॾसिया उन्हनि ते ज़रूरु ॾिसणु खपे, उन्हनि ते अमल करणु खपे ऐं इहो सोचणु खपे त तव्हांजे ज़हन में जेको सुवालु अचे थो उनजो जवाबु ज़रूरु ॻोल्हींदा करियो, न मिले त उन ते पुछो, न ठहो उन ते बहस करियो ऐं हक़ीक़त ते पहुचो। महिरबानी।